ओम शांति। ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि परोपकारी कीअं ठहूं। 12-12-78 जा महावाक्य आहिनि। बाप दादा चवनि था अॼु रूहानी फुलवाड़ी अर्थात सदा रूही गुलाब ॿारनि जे संगठन खे ॾिसनि पिया। बाप दादा कंहिंखे था ॾिसनि? रूहानी फुलवाड़ी अर्थात सदा रूही गुलाब। गुलाब केरु हूंदो आहे? जो सदा पंहिंजे गुणनि जी खुशबू ॾे। उहो गुलाब अलॻि आहे। असां गुलाब कीअं ठही सघंदासीं? जॾहिं असां गुण ऐं शक्तियुनि जी खुशबू फैलाईंदासीं। बाप दादा हर हिकु ॿार जी विशेषता खे ॾिसनि पिया। 3 प्रकार जी विशेषतायूं आहिनि। हिकु सदा पंहिंजी रूहानियत जी स्थिति में रहण वारा अर्थात सदा खिलल हुआ। ॿियो आहे रूहानियत जी स्थिति अनुसार सदा खिला हुआ न, लेकिन निश्चित स्वरूप थियण जे कारण रूप जी सुंदरता सुठी आहे। हिकु थींदो आहे सदा खिलो हुओ गुलाब, हिकु थींदो आहे जेको खिलो हुओ न आहे लेकिन रूप जे हिसाब सां त गुलाब मतिलबु ॾिसी करे सुठो ई लॻंदो आहे। त ईअं ई जे ॿारनि खे निश्चय रूपी स्वरूप हुजण जे कारण रूप जी सुंदरता सुठी आहे। निश्चय आहे लेकिन पूरी रीति धारणा न आहे त उहो ख़ुशी न रहंदी आहे। टियों आहे बाप जे स्नेह ऐं संबंध जे आधार सां अधु खिला हुआ हूंदे हुए बि स्नेह ऐं संबंध जी खुशबू समायल आहे। टे गुलाब वारा टियों गुलाब कहिड़ो आहे? बाप जे स्नेह ऐं संबंध जे आधार सां अधु खिला हुआ हूंदे हुए बि स्नेह ऐं संबंध जी खुशबू समायल आहे। त अहिड़ा 3 प्रकार जा रूहे गुलाब जी फुलवाड़ी खे ॾिसंदे बाप दादा सदा खुशबू वठंदा रहंदा आहिनि। त बाबा वटि 3 प्रकार जा गुलाब आहिनि। हिकु त सदा ख़ुशि रहण वारा, ॿियो निश्चयता आहे लेकिन पूरी रीति धारणा न आहे त कॾहिं ख़ुशि कॾहिं छा। टिया जो आहिनि कि उहो धारणा मुहूर्त न आहिनि लेकिन स्नेह संबंध जी खुशबू समायल आहे। न कई ॿार हूंदा आहिनि न चईंदा आहिनि न मूंखे बाबा ते स्नेह आहे, बाबा सां स्नेह आहे, बाबा ॾाढा सुठा लॻंदा आहिनि, लेकिन मां हुन रीति पूरी रीति हलंदी न आहे लेकिन बाबा जे मथां सुठो लॻंदो आहे। मतिलबु ईअं संबंध जोड़े रखंदा आहिनि। 3 प्रकार जा रूहे गुलाब जी फुलवाड़ी खे बाप दादा सदा ॾिसी करे सदा उन्हनि जी खुशबू वठंदा आहिनि अर्थात अहिड़े ॿारनि जे संबंध में ईंदा आहिनि। हाणे पंहिंजे पाण खे ॾिसो कि मां केरु आहियां? सदा ख़ुशि रहण वारो आहियां, कॾहिं कॾहिं सदा धारणा करे सब प्रकार जी धारणा करे ख़ुशि रहण वारी आहियां, या थोड़ी बहुत धारणा करे उनमें ख़ुशि, या सिर्फ़ बाबा जो ठही करे ख़ुशि। हाणे पंहिंजे पाण खे ॾिसो। नंबर 1 ठहण में जो कुझु कमी रहियल आहे उनखे संपन्न करे संपूर्ण ठहो। छो जी संपूर्ण बाप जा ॿार बि बाप समान संपूर्ण खपनि न। भई जेका नंबर 1 हूंदा उनमें बाप समान क्वालिटीज़ हूंदियूं। जहिड़ो बाप ओड़ो असां, ओड़ी धारणा, ओड़ा गुण, ओड़ा शक्तियूं नेचुरल हूंदियूं उन्हनि जे जीवन में, तॾहिं त ख़ुशि रहंदा न। छो जी अचानक कोई बि एग्ज़ाम अची वेंदो त हलचल में अची वेंदासीं, लेकिन नेचुरल वो सदा ख़ुशि रहंदा। उन्हनि जे नेचुरल गुण संस्कार ओड़ा ठही वेंदा। त असांखे पहिरियों नंबर में अचण लाइ खुद खे चेक करणो आहे। निश्चय आहे बाबा इहो आहे, बाबा ईअं, इहा ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन असां ईअं न की असां धारण न करे सघूं। न, असां उनखे धारण बि करे सघूं। असांजी बुद्धि एतिरी विशाल हुजणी खपे।
हर हिक ॿार जो लक्ष्य भी संपूर्ण ठहण जो आ, त लक्ष्य प्रमाण सर्व लक्षण स्वयं में भरे करे हाणे संपन्न ठहो। इन जे लाइ विशेष धारणा पहिरियों भी ॿुधाई कि सदा ब्रह्मचारी ऐं ब्रह्माचारी ऐं सदा परोपकारी। इन खां पहिरियों बाबा हिकु बार ॿुधायो ई न हाणे कि ब्रह्मा बाप समान, मतलब पूरे कल्प में अगर असांखे ब्रह्मा बाप जे कनेक्शन में अचणो आहे, सतयुग में भी शुद्ध शिव बाबा त गुप्त थी वेंदा। भले भक्ति मार्ग में बाबा जो पाठ हूंदो शिव बाबा जो, त असां इहो बि पुरुषार्थ करूं बाबा मां भक्ति में भी तव्हांजी भगत ठवां, ॿियो काॾे भटका न। इहे भी पुरुषार्थ शुद्ध पूरे कल्प जो वठूं था न। साथ साथ अगर ब्रह्मा बाबा जी कनेक्शन में भी असांखे सदा अचणो आहे अंत ताईं, त हाणे असांखे टे ॻाल्हियूं धारण करणियूं पवंदियूं। टे न ॿ में मतलब संपूर्ण पवित्रता में ब्रह्मचारी ऐं ब्रह्माचारी। ब्रह्मचारी मतलब पवित्र, ब्रह्माचारी मतलब संकल्प बोल कर्मन में भी शुद्धता हुजे। हिन दुनिया में माण्हू ब्रह्मचारी रहींदा आहिनि, विकारनि में न वेंदा आहिनि, लेकिन संकल्प बोल कर्मनि जे मथां थोड़ी ध्यान ॾींदा आहिनि। वो ध्यान भी ॾींदा, लेकिन संकल्प ताईं स्वप्न ताईं शुद्धि थोड़ी कोई कराए सघंदो, है ना। वो तो बाबा में ही शक्ति आहे। जेसि ताईं बाबा खे न ॼाणंदासीं तेसि ताईं आत्मा में शक्ति न ईंदी आहे मनमना भव थियण जी, मन खे कंट्रोल करण जी। त सदा परोपकारी, सदा ब्रह्मचारी ब्रह्मचारी अर्थात संपूर्ण पवित्र। परोपकारी जी भाषा उन समय बाबा असांखे ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी जे बारे में ॿुधायो हुई। हाणे बाबा असांखे परोपकारी जे बारे में ॿुधाइनि था। परोपकारी जी परिभाषा सहज भी आहे ऐं अति गुह्य भी आहे। परोपकारी अर्थात हर समय बाप समान हर आत्मा जे गुणनि खे ॾिसंदे हुए। परोपकारी ठहण लाइ पहिरीं विशेषता कहिड़ी आहे? हर आत्मा जे गुणनि खे ॾिसो। बाप समान हर आत्मा जे गुण मुहूर्त खे ॾिसो। परोपकारी ॿियो ॻाल्हि आहे, ॿी विशेषता आहे परोपकारी कहिड़ी कंहिंजी भी कमज़ोरी व अवगुण खे ॾिसंदे हुए पंहिंजी शुभ भावना सां सहयोग जी कामना सां अवगुण खे ॾिसंदे हुन आत्मा खे भी गुणवान ठाहिण जी शक्ति दान में ॾींदो। त चेक कंदा वञो। हिकु त बाप समान गुण मुहूर्त, असांजी हर कर्मनि द्वारा गुणनि जो दान थिए। ॿियो अगरि तव्हां कंहिंजो अवगुण ॾिसंदा आहियो, जीअं सम्झो तव्हां कंहिं में ॾिसंदा आहियो कि हीअ जिद ॾाढो कंदो आहे या जिद ॾाढी कंदी आहे, त तव्हां छा कंदा आहियो? हाणे ज्ञान में अचण खां पोइ असांखे छा करणो खपे कि अच्छा ये जिद कंदी आहे त अॼु खां असां हुन लाइ शुभ भावना रखूं कि अॼु खां जिद न कंदी। जीअं वैसे बि चईंदा आहिनि न नंढे ॿार जे लाइ, कोई हुनखे डांटे त पुछे छा कई, चई न न न अॼु खां न कंदो, हाणे न मारो, अॼु खां न कंदो। त उहो त असां ईअं ई चई छॾंदा हुयासीं, लेकिन हाणे ज्ञान में अचण खां पोइ बाबा खे यादि करे हुन आत्मा खे आत्मिक दृष्टि ॾेई करे असां संकल्प करूं हिन आत्मा जो इहे जिद जो संस्कार ख़तम थी वञे न। त घर में थींदो आहे न, माउ पीउ ॿारनि खे चईंदा ई आहिनि हीअ ॾाढो जिद्दी आहे, हीअ अहिड़ो आहे वेड़ो आहे, कंहिंजे लाइ बि चईंदा आहिनि। त हाणे असांखे छा करिणो आहे? परोपकारी ठहिण लाइ कमज़ोरी व अवगुण खे ॾिसंदे हुए पंहिंजी शुभ भावना सां सहयोग जी कामना सां अवगुण खे ॾिसंदे हुए हुन आत्मा खे बि गुणवान ठाहिण जी शक्ति दान ॾियूं कि अॼु खां इहा जिद न कंदो। जेसि ताईं हुनजी जिद ख़तम न थिए न, तेसि ताईं तव्हां रोज़ हुनजे लाइ हिकु ई संकल्प कजो। संकल्प खे बदिली न कजो, ॾाढो जिद्दी आहे ईअं त न चइजो। असां त बिल्कुलु न चऊं, है न, असांखे बिल्कुल भी न चइणो आहे। पर चाहे कंहिंजे लाइ बि, चाहे ॿार आहे वॾो आहे केर बि हुजे,
टी विशेषता हूंदी परोपकारी में। परोपकारी अर्थात सदा बाप समान स्वयं जे खजाने खे सर्व आत्माउनि जे प्रति ॾियण वारा दाता ठहींदा। अॼु बि बाबा चई न कि सर्व गुण और शक्तियुनि जो दान करो। त कंहिंमें असां अवगुण ॾिसूं तॾहिं दान न करो। सिर्फ़ बाबा चवनि था सदा ही कंदा रहो, सदा ही कंदा रहो। हिन विश्व जी सर्व आत्माउनि खे जो शक्ति खपे, जो गुण खपे, उहो उन्हनि खे मिले थो न। अगरि असां हिननि ॻाल्हियुनि में बिज़ी थी वेंदासीं न त असांजे मन में शांती रहंदी, बुद्धि स्वच्छ थींदी वेंदी। ॿियो असांजो बाबा सां बि सॼो ॾींहुं मनमना भव स्थिति रहंदी। चौथो ॻाल्हि आहे परोपकारी अर्थात सदा स्वयं जे खजाने सां संपन्न बेगमपुर जा बादशाह अनुभव कंदा। बेगमपुर अर्थात जाते कोई गम न आहे। संकल्प में भी गम जा संस्कार अनुभव न थियनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कंहिंजी कोई ॻाल्हि अहिड़ी थी वेंदी आहे गम जी, त हाणे असांखे जीवन बाबा चईंदा न असांजा बि ईअं न सोचियो असां भॻवान जा थी वियासीं त असां वटि गम न ईंदो, ईंदो, ॿियो ही जास्ती ईंदो। गम जी अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं, लेकिन असांखे सदा छा यादि रखिणो आहे कि मां परोपकारी आहियां, बेगमपुर जी बादशाह आहियां। बेगमपुर जी बादशाह, जंहिंखे कोई गम न, हुन जी बादशाह आहियां। त असां बेगमपुर जा बादशाह कॾहिं ठही सघंदासीं? जॾहिं असां सर्व खजाननि सां संपन्न हूंदासीं। सर्व खजाना सम्झो कोई ॻाल्हि अची वई न, कोई ॻाल्हि अची वई जो गम जी ॻाल्हि आहे, जंहिंमें माण्हू गम करे, दुखी थिए, रोए, लेकिन तव्हां उन ॻाल्हि में बि अगरि तव्हां ज्ञान युक्त समझ सां उन ॻाल्हि खे सम्झी करे पार कंदव, शक्तिशाली स्थिति सां सामनो कंदव, समाईंदव, त तव्हां हुन गम खे बि गुम करे छॾो, मतिलबु हुन गम सां पार थी वेंदव, जंप लॻाए छॾियो। असांखे हुन ॻाल्हि जो गम न थींदो। कंहिंखे ॾाढो गम थिए कि अरे वीचारी सां ॾाढो बुरो थियो, कोई चए अरे तव्हां सां त ॾाढो ई बुरो थियो, असांखे त ॾाढो ई दुख पियो थिए, ॾाढो ई, लेकिन असां त पहिरियों खां ई बाबा चई रखियो अथई हिन ॻाल्हि में इहो कल्याण आहे, हिन ॻाल्हि में इहो कल्याण आहे, हिन ॻाल्हि में। बाबा त चईंदा आहिनि न तव्हां बीमार थियो त उन समय छा सोचो कि सुठो आहे हिसाब किताब चुकतो थियो, सुठो आहे चलो मां हाणे लेटे लेटे बाबा खे यादि कंदमि। त हुन बाबा चईंदा आहिनि न जीअं दादियुनि खे चईंदा हुया अगरि दादी हॉस्पिटल में एडमिट थींदा हुया त बाबा छा चईंदा हुया कि सुठो आहे हुतां वारे माण्हुनि जी बि सेवा कंदव न, ईअं त डॉक्टर कोई अचे न कंहिंखे। अॼुकल्ह त वेंदा आहिनि सभु जॻह सर्विस करण, लेकिन पहिरियों इहे बि हिकु तरीक़े सां सेवा जो साधन थी वियो न, भई असां बीमार आहियूं त हॉस्पिटल में वेंदासीं त ब्राह्मण माण्हू ईंदा, पुछदा, डॉक्टरनि जी नज़र में ईंदासीं, उते ॿियनि पेशेंट जी नज़र में ईंदासीं, उन्हनि खे थोरो बहुत ज्ञान ॾेई करे पंहिंजी स्थिति द्वारा बि सेवा कंदासीं। त ईअं जीवन में कोई बि ॻाल्हि अचे न, कल्ह बाबा चई न कि जंहिंजो जाति पाठ आहे उन जंहिंजी जो विशेषता हूंदी आहे उन अनुसार हुनजो उते पाठ हूंदो आहे। असांजे जीवन में जो बि कुझु थिए थो न हुनमें सेवा समायल आहे। त असां अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे यादि करे सर्व खज़ाननि सां हिन ज्ञान खज़ाने सां भरपूर थी करे असां बेगमपुर जा बादशाह थी वेंदासीं। त इहे ॻाल्हियूं असांखे सदा यादि रखणियूं आहिनि, तॾहिं असांखे गम में बि गम न थींदो, संकल्प में बि गम जा संस्कार अनुभव न थियनि। पंजो आहे परोपकारी अर्थात विशेष
परोपकारी केरु हूंदो आहे जो विशेष रूप सां पंहिंजी मनसा अर्थात संकल्प शक्ति द्वारा वाणी जी शक्ति द्वारा पंहिंजी संग जे रंग द्वारा संबंध जी स्नेह द्वारा ख़ुशी जे अखुट खज़ाने द्वारा अखंड दान कंदो रहे। परोपकारी केरु हूंदो आहे जो विशेष रूप सां पंहिंजी मनसा अर्थात संकल्प शक्ति द्वारा वाणी जी शक्ति द्वारा पंहिंजे संग जे रंग द्वारा पंहिंजे संकल्प वाणी संग जो रंग द्वारा संबंधन जी स्नेह द्वारा ॾिसो कहिड़ी तरीक़े सां असां दान करे सघंदा आहियूं। ख़ुशी जे अखुट खज़ाने द्वारा अखंड दान कंदो रहे। हिकु त इहे सभु असां घर वेठे करे सघंदा आहियूं न, मनसा द्वारा भी करे सघंदा आहियो न। जैसा अगर असां संकल्प करूं हर घंटे अलग अलग संकल्प करूं। हाणे बाबा मां तव्हांखे यादि करे कमु कंदमि ऐं कहिड़ो संकल्प रखो, सभी आत्माउनि खे जो शक्ति खपे उहो मिले थी। वरी ॿिए घंटे करो, हाणे सभी आत्माउनि खे जो गुण खपनि उहो मिलनि था। इन रीति मां बाबा खे यादि भी कंदा रहो ऐं विच विच में संकल्प भी रिवाइज कंदा रहो कि हाणे मुंहिंजी यादि सां सभी आत्माउनि खे जो गुण खपनि उहो मिलनि था। अॼु बाबा चयईं कि बेगमपुर जा बादशाह, मां बेगमपुर जो बादशाह आहियां। बाबा मां तव्हांखे यादि थी करां सभिनि जा गम दूर थी वञे, सभिनि जा अवगुण खत्म थी वञे। त ये मनसा संकल्प शक्ति द्वारा से सेवा करो। वाणी द्वारा कंहिंजो भी फोन त अॼुकल्ह ईंदो ई रहंदो आहे, है न। अॼु जी मुरली पढ़ी वठो सुबुह सुबुह जो। उन साकार मुरली में त वैसे ही जीअं कल्ह बाबा चयईं कंहिंजी ग्लानी न करो, ॿुधी ॿुधाई ॻाल्हियुनि ते विश्वास न करो। कल्ह बाबा चयईं कि कंहिंजी भी बुराई न फैलायो, ये बुराई फैलाइण मतलब जर्म्स फैलाइण। त कोई भी तव्हांखे फोन करे उन्हनि खे चओ अॼु असां ज्ञान ॿुधंदा आहियूं न परमात्मा जो, अॼु असांखे बाबा ईअं ईअं चयईं, हिन करे न असांखे कंहिंजी ग्लानी न करणी खपे। बाबा जी ॻाल्हियूं त यादि ई आहिनि। फोन ते ई उन्हनि खे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायो, अगरि इंटरेस्टेड हूंदो त ठीकु आहे, न त उहो भी फोन रखी छॾंदो। चलो ठीकु आहे, असां भी व्यर्थ खां मुक्त थी वियासीं। पर कम से कम बाबा त ॿुधे न। त ईअं बाबा जो शब्द आयो, कम से कम अगर उहा माया जो कोई रूप हूंदो, माया कीअं ईंदी, ॿिए के द्वारा थोड़ी ईंदी आहे। असां बाबा चईंदा आहिनि माया कंहिं भी रूप में अची सघंदी आहे। मतलब असां सां कोई पाप कर्म थिए, असां सां कोई ग़लत कम थिए, कंहिं भी रूप में अची सघंदी आहे। तव्हांजे घर में ॿार आहिनि न, घर वारा ॿाहिरा संबंधी, इन्हनि रूपनि में ई त ईंदी माया। छो जी तव्हांजे संपर्क में त इहे ई आहिनि। ॿार ईंदो, कोई अहिड़ी ॻाल्हि कंदो जो तव्हांखे गुस्सो ईंदो, त उहो माया जो रूप आहे, ॿार जो हरकत करे थो। वो पंहिंजे कम में पक्को, असां पंहिंजे कम में पक्का। असां छो, बाबा चए थी गुस्सो न करो, हुनखे शुभ भावना ॾियो। वो जो करे जीअं करे दिन प्रतिदिन ज्यादा करे ओतिरी असांजी शुभ भावना हुनजे लाइ वधे, है न। अगर वो बाबा जो ॿार आहे न आहे, लेकिन माया त कंहिंखे भी पकड़े वठंदी आहे असांजो एग्ज़ाम वठण लाइ। त कंहिं भी रूप में माया अची सघंदी आहे। जेके असां सोचूं था न इहे त असांजा ॿार आहिनि, पति आहे पत्नी आहे, इहे त असांजा संबंधी आहिनि। अरे मुंहिंजे फलाणे जो फोन आयो, बस उहो कोई अहिड़ी ॻाल्हि कंदा, तव्हां भी उन्हनि जी ॻाल्हियुनि में फसी वेंदव, बाबा भी भुलिजी वेंदो, उहो वार करे वठंदी। हिन करे बाबा चवनि था कि परोपकारी केरु हूंदो आहे जो वंसा द्वारा संकल्प शक्ति द्वारा शक्ति दान करे, वाणी द्वारा वाणी जी शक्ति द्वारा ॿियनि खे दान करे, पंहिंजे संग जे रंग द्वारा ॿियनि खे दान करे, संबंध जे स्नेह द्वारा ख़ुशी जे अखंड खज़ाने द्वारा अखंड दान कंदो रहे। त ये कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां सदा बाप जी यादि में रहंदासीं न। भले केर भी अची वञे,
चाहे कोई दीदी दादी छो न अची वञे, लेकिन त बि असांखे बाबा खे न भुलिजणो आहे कि इहे बाबा जा ॿार आहिनि न। माया के बि कोई बि असांजो टेस्ट वठण अची सघंदो आहे, पोइ हुन समय असां भुलिजी वियासीं त हिन करे बाबा चईंदा आहिनि हिन रीति परोपकारी ठहो कि सदा बाप जे संग में रही करे सभिनि खे असां दान कंदा रहूं त असां ते जो माया जा वार करण वारा आहिनि उन्हनि खे बि असां उन में बि असां पास थी वेंदासीं। कोई बि आत्मा संपर्क में अचे त ख़ुशी जे खज़ाने सां संपन्न थी करे वञे। अहिड़ा अखंड दानी ठहो। विशेष समय संपर्क वारा अर्थात कोई आत्मा जे प्रति दानी न, सर्व जे प्रति महादानी। न जॾहिं असां भाॼी था वठूं, घर में जो मायूं ईंदियूं आहिनि कमु करण, हुननि सां बि संबंध संपर्क में अचूं था त उन समय बि बाबा जी यादि में रही करे भाॼी वठो, ईअं वठो, उन्हनि खे बि आत्मिक दृष्टि सां ॾिसो त उन्हनि खे बि कुझु न कुझु मिली वेंदो। ज़रूरी न आहे असां पंहिंजे ॿारनि खे, संबंधनि खे ई या जेको दुखी आहे उनखे ई ॾिसो, उनखे असांखे ॾियण जो संकल्प अचे न। असांखे सदा सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसंदासीं न त ऑटोमेटिकली दान बि थींदो वेंदो। अहिड़ा अखंड दानी हूंदा परोपकारी जो सर्व जे प्रति महादानी हूंदा। परोपकारी स्वयं मालामाल हुजण जे कारण कहिड़ी बि आत्मा सां कुझु वठी करे ॾियण जी, कहिड़ी बि आत्मा जे प्रति कुझु वठी करे ॾियण जे इच्छुक न हूंदा कि भई उहो असांखे इज्जत ॾे, उहो असांखे मान ॾे, उहो असांखां पुछे। पैसनि जी त असां वटि ॻाल्हि हूंदी न आहे, पर नाम मान शान बि त हूंदो आहे न कि अरे उहो त बाबा जो ॻाल्हि ॿुधे ई नथो, उहो त बाबा जे लाइ हीअं थो चए। चइण ॾियो, बाबा अॼु चई न कि मूंखे केॾी ॻाल्हियूं ॾिनी अथई, पर बाबा त पंहिंजे संकल्प में पक्का आहिनि कि मूंखे त सभिनि खे पावन ठाहिणो आहे। कंहिं मूंखे केतिरी बि गारी ॾिने, कुझु बि कई, त परोपकारी अर्थात वठण जो इच्छुक न, सदा सर्व खे ॾियण जो। संकल्प में बि इअं न अचे कि इअं करे त मां करां, इअं पहिरियों बाबा चए त मां चवां, मां हिनखे ॾियां। न उहो बाबा खे मञे न मञे, असांखे बि उल्टो सुल्टो चए, ज्ञान खे बि चए, त बि असांखे हुननि जे प्रति शुभ भावना, शुभकामना रखणी आहे कि चलो हिन जो बि कल्याण थिए। कई माण्हू सोचदा आहिनि कि इहे त असां कीअं था चवनि, हिनखे त असांखे त ॾियणो ई आहे, सभु थोरी ज्ञान में ईंदा। त अॼु बाबा कहिड़ी सुबुह जो साकार मुरली में चई न, कहिड़े बि धर्म जो हुजे न त हुननि खे बि असां सहज रीति ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। हुननि खे चओ भले तव्हां पंहिंजे धर्म में ई रहो, भले तव्हांखे सिख धर्म में रहणो आहे त तव्हां सिख धर्म में ई रहो, लेकिन ये ज्ञान ॿुधंदव न त तव्हां पंहिंजे धर्म में ऊच पद पाईंदव। बाबा चई न कि कहिड़ो बि कोई बि हुजे, कई माण्हुनि खे लॻंदो आहे न अरे न हिन पंथ में न वञ, वरी मंदिर न वेंदी आहियां, टिकाणे न वेंदी आहियां, वरी इहे सभु छॾाए ॾींद। त पहिरियों त असांखे हुननि खे अगरि उहे इंट्रस्टेड आहिनि त असांखे ॿुधाइणो आहे। पोइ चओ ठीकु आहे, तव्हां पंहिंजे धर्म खे बि सुठी रीति सम्झी करे हलणु चाहींदा आहियो त इहे ज्ञान न बीज आहे सभु धर्मनि जो। इहे परमात्मा बीज असांखे ॾींदो आहे, हिन में सभु धर्मनि जी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। त हिन ज्ञान खे ॿुधण सां न तव्हां पंहिंजे धर्म में बि अॻियां निकिरी वेंदव, पक्का थी वेंदव। त हीअं करे असांखे सभिनि खे कीअं न कीअं ॾियणो आहे। संकल्प न करो इहे करे त मां करां, इहे बदिले त मां बदिलां, इहे पहिरियों मुंहिंजे बाबा खे सुठो चए त मां ज्ञान ॾियां हिनखे,
उहो कुछ चए न चए, उहो बदिले न बदिले, मां बदिली वञा, मां पंहिंजी शुभकामना सां उन आत्मा खे बि मालामाल करे छॾां। कोई काथे बि वञे, कोई मंदिर टिकाणे ई वेंदो हुजे त बि असांखे हुनखे ज्ञान ॾियणो आहे, ताकी चलो उहो देवी जी पूजा करे थो त देवी जो अर्थ त ॿुधायूं कि हिन देवी जे अस्त्र शस्त्र जो मतलब इहो आहे, इहो आहे, त कम से कम उहो देवी खे ई पूजे थो त सम्झी करे त पूजदो न, न बेसमझी सां त न पूजदो न। शिव ते भले लोटी चढ़ाए, इहे बि असां ज्ञान ॾियूं कि कम से कम शिव ते लोटी चढ़ाईंदो सम्झी करे त चढ़ाईंदो न। त हिकु ॻाल्हि जो परिवर्तन आत्मा जो 100 ॻाल्हियुनि जो परिवर्तन मुंहिंजो हुजणो खपे। सॉरी, 10 ॻाल्हियुनि जो परिवर्तन। ईअं भावना रखण सां परोपकारी बाबा चईंदा आहिनि कि अगरि तव्हां ईअं न सोचो कि हिकु बार इहा ॻाल्हि परिवर्तन करे छॾे मां 10 बार कंदमि, ईअं न सोचो त असां परोपकारी न ठहींदासीं। मूंखे बदिलणो आहे, उहो बदिले न बदिले, मूंखे पंहिंजी शुभकामना ॾियणी आहे, उहा भले ई कुझु बि करे, मूंखे हुनखे पंहिंजे जीवन में अॻियां वधाइणो आहे, चाहे उहा पंहिंजे धर्म में अॻियां वधे, पंहिंजी क्षेत्र में अॻियां वधे या हेॾे बाबा जी ज्ञान में वधे। महादानी ठहिण जे बजाए सौदो करण वारा सौदागर ठही वेंदा आहिनि, ईअं न ठहिणो आहे। ॾिसो, इहो ज्ञान ॾाढो ऊचो आहे, ॾाढो ई प्राप्ति, तॾहिं त एॾो उच पद पाईंदासीं न। बिल्कुलु असांखे कंहिंखां वठण जी कुझु बि नाम मान शान बि वठण जी इच्छा न हुजे, ईअं बि कोई असांखे न चए असां कंहिंखे कलाक ज्ञान ॾियूं, इहो बि न सोचो कि इहो त असांखे सुठो चए ई नथो। कॾहिं कॾहिं कंहिंखे लॻंदो आहे असां कलाक हुनखे ज्ञान ॾिनो या अधु कलाक छो उहो वेठो ऐं उहो चए पियो ॿियो ॿुधायो, ध्यानु बि न पियो ॾे, ऐं असांखे वञण बि न पियो ॾे, चए पियो न हा हिनजो मतलब छा आहे, हिनजो न अहंकारी थोरा माण्हू हूंदा आहिनि न, त असां त ॾियणो, हाणे उहो ॿुधे थो, चलो जेतिरो बि ॿुधे थो, या असांखे ॿुधाइणो थो पए कलाक हुनखे वेही, लेकिन उहो हेॾे होॾे ॾिसे थो, फालतू ॻाल्हियुनि में उहो करे थो। बाबा त चईंदा आहिनि असांजो ज्ञान वेस्ट न वञे, लेकिन कॾहिं कॾहिं अहिड़ो समय हूंदो आहे जो माण्हू असांखे इनवाइट बि कंदा आहिनि कि एतिरो समय असांखे इहा ॻाल्हि अची करे ॿुधायो, ॿुधंदा बि न आहिनि। त चलो कोई ॻाल्हि कोन्हे, असां हुते कलाक ज्ञान ॾींदासीं, कम से कम हुतां जो वातावरण त शुद्ध थी वेंदो, कुझु त कन में घुसंदो उन्हनि आत्माउनि जे। कॾहिं कॾहिं माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा कि असांखे चईंदा बि आहिनि ऐं ॿुधंदा बि न आहिनि, त असांखे सौदागर न ठहिणो आहे कि हीअं करो त असां करूं, हीअं करो त असां करूं, न, तव्हां पंहिंजी शुभकामना सां उन्हनि आत्माउनि खे ॾियो, तव्हां सम्झो मां हितां जो वातावरण परिवर्तन थी करां, एतिरो ॾे त मां एतिरो ॾींदमि, छा सदा मां ई झुकंदमि, मां ई ॾींदो रहंदमि, केसि ताईं कंदमि, न केसि ताईं मां कंदो रहंदमि, हीअं बि सोचंदा आहिनि न माण्हू, अॼुकल्ह इहे ज्यादा सोचंदा आहिनि, केसि ताईं मां सहन करां, मूंखां नथो थिए। अज्ञानी माण्हू त चईंदा आहिनि, लेकिन असां त न चई सघंदा आहियूं न, असां त सहनशीलता जी देवी आहियूं, असां वटि त मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, असांखे त सभु कुझु सहन करे उन्हनि खे ॾियणो ई आहे, करणो ई आहे। कॾहिं कॾहिं ॿार पंहिंजे घर में बि परेशान थी वेंदा आहिनि न, अगरि अज्ञानी माण्हू हूंदा आहिनि त जेका ज्ञान में हलण वारा बि सोचदा आहिनि अरे अञा केसि ताईं बाबा ईअं हलंदो, ऐं जंहिंखे लसन प्याज बि ठाहिणो पए
घर गृहस्थी में त करिणो पवंदो आहे, खुदि न खायो लेकिन ॿियनि जे लाइ त करिणो पवंदो आहे न, जेसि ताईं पाट आहे। असां संकल्प करूं लेकिन जेसि ताईं पाट आहे ओसि ताईं सहन करे करिणो ई पवंदो आहे। ये संकल्प ॾियण वारा संकल्प में भी न करो कि इहे बदलन त मां करा। जॾहिं अन्य आत्मा कहिड़ी भी कमजोरी जे वश, परवश, संस्कार जे वश, स्वभाव जे वश, प्रकृति जे साधन जे वश आ, त अहिड़ी परवश आत्मा अर्थात हुन समय जी भिखारी आत्मा, भिखारी अर्थात शक्तिहीन, शक्तियनि जे खज़ाने सां ख़ाली आत्मा आहे। त बाबा चवनि था जॾहिं अन्य आत्माऊं कहिड़ी भी कमज़ोरी जे वश हुजे, परवश हुजे, पंहिंजे संस्कार जे वश हुजे, स्वभाव जे वश हुजे, प्रकृति जे साधननि जे वश हुजे, त अहिड़ी परवश आत्मा अर्थात हुन समय जी भिखारी आत्मा, भिखारी अर्थात शक्तिहीन, शक्तियुनि जे खज़ाने सां ख़ाली आत्मा, उनखे असां चऊं था इहे ॾे, इहे असांखे इज्जत ॾे, इहे पहिरियों शांति सां ॿुधे। असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां जंहिंखे ॿुधायूं था या जो असांखे ॿुधाइण लाइ चयो अथई, जेसि ताईं असां ॿुधायूं तेसि ताईं हू शांति सां ॿुधंदी रहे। असां हुनखे कंट्रोल करे रखूं, न कि असां इहा इच्छा रखूं कि तव्हां शांति सां ॿुधो। त पहिरियों ई असांखे उहो वायुमंडल ठाहिणो आहे। या कोई भी ॻाल्हि दुनिया में भी कई बार अहिड़ी वहिड़ी असांजे साम्हूं माण्हू अहिड़ा अची वेंदा आहिनि माया जा रूप, त हुनमें असांखे इहो यादि रखिणो आहे कि मां केरु आहियां, मां ज्ञान गुण शक्तियुनि जी सागर जी संतान, मास्टर ज्ञान गुण शक्तियुनि जो स्वरूप। मां हुनखे छो थी चवां कि तूं ईअं कर, हू कीअं बि करे, मूंखे बाबा जी शेष मत ते हली करे बदिलणो आहे ऐं बदिलाइणो, महादानी ठहिणो। महादानी भिखारी सां हिकु पैसो, हिकु नयो पैसो वठण जी इच्छा न रखी सघंदा आहिनि। ये बदले व ये करे व ये कुछ सहयोग ॾे, कदम अॻियां वधाए, ईअं अहिड़ा संकल्प व अहिड़ा सहयोग जी भावना परवश शक्तिहीन भिखारी आत्माउनि सां छा रखी सघंदो कि महादानी भिखारी सां हिकु नयो पैसो वठण जी इच्छा न रखंदा आहिनि। इहे बदिले व इहे करे व इहे कुझु सहयोग ॾे, इहे कदम बढ़ावे, अहिड़ा संकल्प व अहिड़े सहयोग जी भावना परवश आत्मा, शक्तिहीन आत्मा, भिखारी आत्मा सां छा रखंदव, रखी सघंदासीं? त ॾिसो असांखे उन्हनि खे केॾो सहयोग ॾियणो आहे। मतिलबु असांखे ईअं सम्झणो आहे कि मां मालामाल आहियां ऐं उन्हनि वटि न आहे। असांखे जॾहिं असां उन्हनि खे आत्मिक स्वरूप सां ॾिसंदासीं न, सम्झो कोई देह जे संबंध में वॾो आहे, तव्हांजी ससु आहे, तव्हांजो सहुरो आहे या ॿियो कोई बि वॾो आहे, त माण्हू त इहे ई सोचंदा न अरे हीअ ससु थी करे हीअं थी ॻाल्हाए, लेकिन असां ज्ञानी आत्मा ईअं सोचे सघंदा आहियूं? असां त चईंदासीं न हीअ त आत्मा आहे, हीअ ससु थोरी आहे, हीअ त आत्मा आहे, हीअ अगरि हीअं ॻाल्हाए थी मतिलबु हिन आत्मा में इहे गुण न आहे, मूंखे मां गुणनि जे सागर जी संतान, मूंखे हिन आत्मा खे गुण दान में ॾियणो। अगरि तव्हां ससु जे रूप में ॾिसंदव न, पंहिंजे देह जे संबंध में वॾे जे रूप में ॾिसंदव त उहो अज्ञानी थी वियासीं, उहो पोइ मांगणो थी। ऐं अगरि असां आत्मिक स्वरूप में ॾिसंदासीं त असां उन्हनि खे ॾींदासीं, त असां सम्झंदासीं कि मां शक्तिशाली आत्मा ऐं हिन आत्मा में इहे गुण न आहे, त मूंखे ॾियणो आहे। अॼु ॿार बि कुझु करनि था,
कोई भी कुछ करे तो ग़लती मतलब ये असांखे आदत विझणी आहे, संस्कार ठाहिणो आहे कि कोई भी कुछ भी ग़लती करे तो, कोई भी कुछ बुरो तव्हांखे चए तो या जीवन में कुछ भी ग़लत करे तो त मतलब हुनमें वो गुण वो शक्ति ना आहे त उहा असांखे हुनखे दान ॾियणी आहे। जी मां महादानी आत्मा आहियां, परोपकारी आत्मा आहियां। न कि हुन सां नाराज़ थी करे, हुन सां लड़ाई झगड़ो करे करे उनखे असां चऊं कि न तूं पहिरियों हीअ जिद छॾ, न तूं पहिरियों हीअं कर। हा असांखे हुननि सां भावना रखणी आहे, साथ साथ हुनखे मन सां भी संकल्प सां भी शक्ति ॾियणी आहे ऐं मन में बुरो न सोचणो आहे कि अरे ये तो छॾे ई नथो, मतलब कि असां उन्हनि खे ओतिरी शक्ति ॾियूं न त मतलब असां में न। अगर तव्हांजो ॿार अञा ताईं जिद नथो छॾे, कोई बुराई नथो छॾे त या त हुनजी कोई गहरो संस्कार आहे ॾाढे जन्मनि जो, या त मां हुनखे एतिरी शक्ति नथी ॾेई सघां छो जी मूं में ई न आहे, त मूंखे मतलब हुनजे लाइ एक्स्ट्रा योगदान, ॿियो योगदान जे लाइ सहयोग ॾियणो पवंदो, या मां हुनखे पंहिंजे ॿार जे रूप में थी ॾिसां, या मां हुनखे पंहिंजी ससु जे रूप में थी ॾिसां, या हुनजो पार्ट ई अहिड़ो। हर हिक रीति सां सोचे करे असांखे मन खे शांत रखी करे हुनजे हुन संस्कार खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो, ॿिया संस्कार त सुठा आहिनि। तव्हांजे घर में अगरि कंहिंसां बि तव्हांजो कुझु बि उहो थींदो त हुनजा ॿिया संस्कार त सुठा आहिनि न, त हुन संस्कारनि खे पकड़े करे हलो, धीरे धीरे उहो बि ख़तम थी वेंदो। त इन करे परोपकारी अर्थात सभिनि खे ॾियण वारो, कॾहिं कंहिंसां कुझु वठण जी इच्छा बि न रखण वारो, सपन में बि न। त असांखे हाणे परोपकारी ठहिण लाइ बाबा सतो पॉइंट आहे परोपकारी अर्थात भिखारी खे मालामाल ठाहिण वारो, अपकारी जे मथां बि उपकार करण वारो, गाली ॾियण वारे खे बि गले लॻाइण वारो, गले लॻाइण मतलब हुन सां बि प्यार सां संबंध में अचण वारो, पंहिंजे परोपकारी जी शुभ भावना सां, स्नेह सां, शक्ति सां, मिठे बोल सां, उत्साह उमंग जी सहयोग सां दिल शिकस्त के भी शक्तिवान ठाहिण वारो, अर्थात भिखारी खे बादशाह ठाहिण वारो। परोपकारी केरु हूंदो आहे? सतो पॉइंट अॼु बाबा ॿुधाइनि था कि जेको उन्हनि जी इंसल्ट करे, गारियूं ॾे, उन सां बि उहो सुठी रीति संबंध में अचे, उन्हनि खे बि गले लॻाइण अर्थात उन्हनि सां बि मिठे रीति संबंध में अचे, उन्हनि खे बि पंहिंजी शुभ भावना सां, स्नेह सां, शक्ति सां, पंहिंजे मिठे बोल सां, उत्साह उमंग जे सहयोग में सां दिल शिकस्त खे शक्तिशाली ठाहे ॾे, अर्थात भिखारी खे बादशाह ठाहे ॾे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि परोपकारी ठहिण लाइ छा करिणो पवंदो, कि असांखे भिखारी खे बि मालामाल ठाहिण वारो, सभिनि खे, जीअं ॾिसो कोई माण्हू हूंदो आहे न, जीअं कोई पाण असां ख़ुदि खे वॾो सम्झंदा आहियूं, हीअं कोई चए त असांखे ॾाढो बुरो लॻंदो आहे, लेकिन कंहिंजी स्थिति सुठी हूंदी आहे, उहो सम्झी, जीअं कोई बीमार व्यक्ति हूंदो आहे न, शरीर सां बीमार, है न, अगरि कंहिंखे बुखार हुजे, शरीर सां बीमार हुजे, ऐं उहो कोई कंहिंखे गारियूं ॾे, कुझु उल्टो सुल्टो चए त माण्हू छा चईंदा कि अरे उहो वैसे ई पंहिंजो शरीर खां बीमार आहे न, उहो ॾाढो परेशान आहे, वैसे न चिड़ कंदो आहे, लेकिन बीमारी आहे न इन करे चिड़ थो करे, थींदो आहे न। त ईअं ई सम्झो कि अगरि कोई असां ते क्रोध थो करे, कोई असांखे गारियूं थो ॾे, तबियत ठीकु आहे हुननि जी, शरीर जी तबियत ठीकु आहे, लेकिन उहा आत्मा अगरि असांखे गारियूं थी ॾे, गुस्सो थी करे, असांजो चयो नथी मञे, उल्टा जवाब थी ॾे, त
त असांखे छा ॾिसणो आहे कि हिन जी आत्मा बीमार आहे। जीअं शरीर जी बीमारी नज़र ईंदी आहे त कोई बि असांखे कुझु बि चईंदो आहे न त हुन ते माण्हू रहम कंदा आहिनि, दया कंदा आहिनि, है न। लेकिन हिते शरीर ठीकु आहे, लेकिन आत्मा में अगरि क्रोध जी बीमारी आहे, आत्मा में अगरि ॿियनि खे हेठि ॾेखारण जी, गारियूं ॾियण जी आदत बीमारी आहे त हुनखे बि असांखे हिन रीति ॾिसणो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि न, हमेशह हिक ॿिए खे आत्मिक स्वरूप में ॾिसो, साक्षी थी करे ॾिसो, मूंसां गॾु ॾिसो। त सम्झो असां बाबा सां गॾु कंहिंखे ॾिसूं था, कंहिंजे संबंध संपर्क में अचूं था, कोई असांखे गारियूं थो ॾिए, ग्लानी थो करे, त असांखे तुरंत यादि अचिणो खपे कि अच्छा हिन आत्मा खे इहा बीमारी आहे, हिन आत्मा खे इहा बीमारी आहे, त मूंखे हिन आत्मा खे या इहा आत्मा हिन गुण सां हिन में कमी अथसि, या मूंसां वठणु आई आहे न, मूंसां वठणु आई आहे, हिन में शांती कोन अथसि, हिनखे स्नेह संपर्क सां न हली सघंदी आहे, त इहा मूंखां वठणु आई आहे। बाबा चवनि था न, भिखारी खे बि बादशाह ठाहे ॾियो। त कोई बि असांजी निंदा ग्लानी करे थो त हुनखे छा करिणो आहे, स्नेह सां, शक्ति सां, मिठे बोल सां, उमंग उत्साह जे सहयोग सां हुनखे बि असांखे सुठे गुण ऐं शक्तियुनि जो दान करिणो आहे। फिर ॾिसो, अहिड़ी ॻाल्हियूं अगरि असां यादि रखूं ऐं समय ते असांखे यादि अची वञे, सम्झो असांखे कोई गारियूं थो ॾिए, हुन समय मूंखे यादि अची वञे, इहे ई त पुरुषार्थ आहे न। ॿियो छा पुरुषार्थ करिणो आहे? ज्ञान त असां ॾाढो ॿुधो आहे, लेकिन बाबा जी ॻाल्हि असांखे समय ते यादि अची वञे ऐं असां में बाबा जी यादि जी शक्ति बि हुजे, जो असां हुनखे हुन समय कार्य में बि लॻाए सघूं। जीअं सम्झो अॼु असांखे बाबा चई अॼु खां असां इहे अप्लाई कंदासीं, हिकु बार न करे सघियासीं, ॿियो बार न, टियों बार न, ईअं पुरुषार्थ करा करे 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 असांखे उहो गुण पंहिंजे अंदरि धारण करिणो ई आहे कि अॼु खां मूंखे कोई गारी ॾींदो त मां इहे ई सम्झंदमि कि हिन आत्मा में इहा बीमारी आहे, इन जे बदिले मां हुनखे इहा सहयोग ॾियां, बाबा जी गुण ऐं शक्तियुनि जो सहयोग ॾियां, हिन अपकारी आत्मा ते बि उपकार करां। छो जी मां केरु आहियां? परोपकारी आत्मा आहियां। त ॾिसो, हिकु परोपकारी जो अगरि असां परफेक्ट परोपकारी ठही वञूं, ऐं इहे जेका बि बाबा असांखे पॉइंट ॿुधाइनि था, अञा ॿिया बि आहिनि, ऐं असां इहे ई लिखी करे ऐं रोज़ु अभ्यास करे ऐं धारण करे वठंदासीं त असां त देवता ज़रूरु ठही वेंदासीं, है न। देवताउनि में इहे ई त गुण हूंदा आहिनि न। त बाबा चवनि था हीअं असांखे ठहिणो आहे। 8 पॉइंट आहे परोपकारी, अर्थात परोपकारी त्रिकालदर्शी हुजण जे कारण हर आत्मा जे संपूर्ण सहयोग खे साम्हूं रखंदे हुए, परोपकारी त्रिकालदर्शी हुजण जे कारण हर आत्मा के संपूर्ण सहयोग खे साम्हूं रखंदे हुए, हर आत्मा जी कमज़ोरी के परखंदे हुए हुन कमज़ोरी के स्वयं में धारण न कंदो आहे, वर्णन न कंदो आहे, लेकिन अन्य आत्माउनि जी कमज़ोरियुनि जो कांटो कल्याण स्वरूप में समाप्त करे ॾींदो आहे। उन ॾींहुं बि बाबा चई न, कंहिंजी बि अवगुण, कंहिंजा बि बुराई असांखे अगरि असां फैलायूं था, कंहिंखे हिकु ॼणे खे बि ॿुधायो त असां जर्म्स था फैलायूं, है न। हिकु ॼणे खे बि ॿुधायो त बाबा चवनि था परोपकारी केरु हूंदो आहे? त्रिकालदर्शी हुजण जे कारण हर आत्मा जे संपूर्ण सहयोग खे साम्हूं रखंदो आहे कि हिन आत्मा मुंहिंजो केतिरो सहयोग ॾिनो अथई। अॼु ॾिसो, कोई माण्हू हिकु बि ग़लती करे थो ऐं असांखे हुन जीवन में केॾो सहयोग ॾिनो आहे, त माण्हू बाबा इहे ई त असांखे सेखारीनि था न
कि जो उन्हनि असांखे एॾो सहयोग ॾिनो आहे जीवन में, केॾी असांखे मदद कई, लेकिन हिकु ग़लती करे छॾी त मानो उनजो सभु त ख़तमु थी वियो। लेकिन कम से कम इंसानियत जिन असां त सम्झूं न, चलो हुनजो पुण्य जो खातो त ख़तमु थी वियो, हुन एॾो वॾो हिकु पाप कई, लेकिन असां हुनखे हुन पाप जी रीति न ॾिसूं, हुनजो सुठा कर्म कयूं, हुनखे ध्यान में रखी करे हुन जेको पाप कयो अथई न, असां त हुनखे क्षमा करे छॾूं न। भले हुनजो कियो करायो जमा त ख़तमु थी वियो, लेकिन असां परोपकारी आत्मा आहिनि जेके बाबा चए थो, हर आत्मा जी संपूर्ण सहयोग के साम्हूं रखंदे हुए हर आत्मा जी कमज़ोरी खे बि परखो न। कंहिंजी आदत हूंदी आहे न, सभु कुझु सभिनि खे ॾाढो प्यार सां मदद कंदा आहिनि, सहयोग कंदा आहिनि, लेकिन करे 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 पोइ उन्हनि खे गुस्सो ईंदो आहे त उहो उन्हनि खे कुझु उल्टो सुल्टो चई छॾींदा आहिनि, पोइ सभु ख़तमु। हाणे अॼु असांखे माण्हू खे सुठी रीति रोटी खाराई, ख़ातिरी कई, एट द एंड ऑफ द डे राति जो वीचारी एॾी थकी पई कि कंहिंखे कुझु उल्टो सुल्टो चई छॾे, त बसि इहे त हिन जो नेचर ई अथसि, इहे हीअं ई कंदी आहे। ऐं इहे सॼो ॾींहुं रोटियूं ठाहे करे खाराए थी, एॾा सुठा सुठा डिशिस ठाहे करे खाराए थी, उहो सभु ख़तमु थी वेंदो। त बाबा चवनि था कि लेकिन असां परोपकारी आत्मा आहियूं, त असांखे सभिनि जे सहयोग खे साम्हूं रखो, हुन जी कमज़ोरी खे बि परखे करे हुन कमज़ोरी खे स्वयं में धारण न करो, है न। असांखे राति कंहिं बि कुझु चयो, कल्ह सॼो ॾींहुं खाराई, लेकिन राति जो कंहिं बि कुझु उल्टो सुल्टो चई हुन माण्हू, कोई ॻाल्हि कोन्हे, भुलिजी वञो हुनखे बि, उहो बि सम्झो कि हिन में इहो गुण त आहे, इहा कमी आहे, चलो हिनखे इहो दान त ॾियो। त हुनजी कमज़ोरी खे परखे करे स्वयं में धारण न करो कि अरे हिन मूंखे कल्ह ॾाढो बुरो चई, हाणे मां हिन जे हथ जी रोटी ई न खाईंदमि। लेकिन हुनजो त नेचर आहे, हुनखे त रोटी ठाहिण जी बि ॾाढी सारा विशेष गुण अथसि, ऐं हुनखे अहिड़ो उल्टो ॻाल्हाइण जो बि अवगुण अथसि, त असां छो धारण करूं। असां बाबा जी यादि में हुनखे ॿियो ई दान ॾियूं, वर्णन न करो, धारण न करो, लेकिन अन्य आत्माउनि जी कमज़ोरी जो कांटो कल्याण स्वरूप में समाप्त करे छॾियो। ॿियनि खे बि असांखे चइणो आहे, अरे हिननि में इहो थोरो आहे, बाक़ी ॾाढी सुठी आहे, इहे बि ठीकु थी वेंदो, है न। केॾो सुठो जीवन अगरि असां बाबा जी हिकु हिकु ॻाल्हि खे यादि करे सम्झी करे, लेकिन धारण करण लाइ बाबा जी शक्ति खपे। दुनिया वारनि खे असां ज्ञान ॿुधाईंदासीं न त चईंदा सभिनि हंधि इहे ई चईंदा आहिनि, लेकिन अञा ताईं दुनिया इहे धारण छो नथी करे सघे। छो जी जॾहिं असां सोचंदासीं कि बाबा ईअं चयो अथई, त बाबा चइण सां बाबा जी शक्ति बि मिलंदी आहे, ऐं उन ॻाल्हि खे धारण करण जी मदद बि मिलंदी आहे। ऐं दुनिया वारा चईंदा असांखे भाई साहब ईअं चईं, असांखे पंहिंजे गुरूअ ईअं चईं, त हुननि जे साम्हूं उहो देहदारी अची वेंदो आहे, या असांजे ग्रंथनि में इहे लिखियलु आहे, मतिलबु उहो पुस्तक अची वेंदो आहे। लेकिन असां में छा आहे कि बाबा ईअं चईंदा आहिनि न, त बाबा मतिलबु बाबा शिव बाबा परम पिता परमात्मा, त बाबा खे यादि करण सां शक्ति मिली हुई ऐं पॉइंट बि यादि अची वियो, त उहो कर्म में करण में ईज़ी थी वेंदो आहे न। अगरि तव्हांखे कोई माण्हू चए न कि सभु ईअं चईंदा आहिनि, त चओ सभु मनुष्य चईंदा आहिनि न, त उन्हनि में एतिरी शक्ति न ईंदी आहे। हिते असांखे बाबा ईअं चईंदा आहिनि, बाबा मतिलबु परम पिता परमात्मा जो आत्मा खे शक्ति बि ॾींदो आहे। त असांखे हाणे कहिड़ो पॉइंट धारण करिणो आहे, त्रिकालदर्शी थी करे हर आत्मा जे सहयोग खे ॾिसंदे हुए, कमज़ोरियुनि खे ॾिसंदे हुए, कमज़ोरियुनि खे समाप्त करण लाइ उन्हनि खे सहयोग बि ॾियणो आहे। कांटे जे बजाए कांटे खे बि फूल ठाहे ॾियो,
अहिड़ा परोपकारी सदा संतुष्ट मणि जे समान स्वयं भी संतुष्ट हूंदा ऐं सर्व खे भी संतुष्ट करण वारा हूंदा। कमाल इहो आहे जो होपलेस में भी होप पैदा करे ॾियो न। अॼुकल्ह होपलेस सभु माण्हू तव्हां ॾिसो, तव्हां पंहिंजे घर में अगरि तव्हांजी नुंहरियूं अथव या तव्हांजा ॿार अथव त दुनिया वारा छा कंदा आहिनि, असां त हाणे ॾाढो सुधरी विया हूंदासीं, लेकिन ॿारनि खे ॾिसी अगरि ॿार में कुझु बि कमी नज़र अची वेंदी आहे न त उन सां कोई उमेद न रखंदा आहिनि। हिकु बार कोई ग़लती ॾिसी न त बसि उन ग़लती सां ई उनखे ॾिसंदा त होपलेस करे ॾींदा आहिनि, सभु प्रकार जी होप ई ख़तमु करे ॾींदा आहिनि। लेकिन बाबा असांखे चवनि था कि असांखे ईअं न करिणो आहे, असांखे होपलेस में भी होप पैदा करणी आहे। तव्हांखे कॾहिं होप लॻे ई न कि मुंहिंजो ॿारु हीअं करे बि सघंदो आहे। तव्हां सोचो तव्हांजे ॿारनि में, हर घर गृहस्थी में, हर मनुष्य आत्मा में केतिरी विशेषतायूं हूंदियूं आहिनि, लेकिन असां सॼो ॾींहुं उन्हनि खे उन विशेषता जे अनुसार ॾिसूं था। अगरि ॿार ईंदे ई टीवी में लॻो पए, पढ़ाई न करे, सम्झो हिकु ॿारु अगरि पढ़ाई नथो करे त मां सॼो ॾींहुं छा सोचदी आहे, माउ पीउ टीचर बि उनखे कीअं रीति ॾिसंदो आहे कि हीअ पढ़ाई न कंदो आहे, हुनजी विशेषतायूं नज़र ईंदियूं आहिनि। बसि उहो घर में ईंदो ऐं इहे ई सोचदो अॼु बि होमवर्क न करे आयो हूंदो, वरी टेस्ट में घटि मार्क्स आया अथसि, वरी फेल थी आयो आहे, मां छा करां, मां हिन सां ॾाढी परेशान थी वई आहियां। लेकिन तव्हांजो ॿारु अगरि ॿाहिरां जो कमु करे थो ॾे, तव्हांखे चलो घर में बि कुझु त तव्हांजी मदद कंदो हूंदो, कुझु त तव्हां चलो उनखे ॾिसी करे बि लॻंदो आहे न, हा मूं वटि ॿारु त आहे। त हिन करे जेकी बि विशेषतायूं आहिनि उन्हनि खे ॾिसी करे, जेकियूं न आहिनि हुननि में बि होप रखो, मतिलबु संकल्प करो कि हा इन्हनि में बि इहा अची वेंदुसि। बाक़ी त सभु ठीकु आहे, बाक़ी पढ़ाई आहे उहो बि करे वठंदो। इन जे बदिले ईअं चओ कि अरे मुंहिंजो ॿारु त ईअं आहे, ॾाढो सुठो आहे, हिन में ईअं आहे, हिन में ईअं आहे, बाक़ी पढ़ाई में थोरो ईअं आहे, उहो बि करे वठंदो। हीअं छो था सोचो पढ़ंदो ई न आहे? कोई माण्हू खे चओ मुंहिंजो ॿारु पढ़ंदो ई न आहे, मुंहिंजी नुंहुं ईअं कंदी ई न आहे, त माण्हू चवंदा अलाए ॾाढो ख़राबु अथसि ॿारु। जीअं त सभिनि जी संकल्प उनखे ॿियो ख़राबु करे ॾींदा आहिनि। त मूल जड़ आहे इहे फ़ोन। अॼुकल्ह इहे फ़ोन बंदि थी वञनि न त तव्हांजो घरु स्वर्ग थी वेंदो। लेकिन छो जी हिकु ॻाल्हि तव्हां फ़ोन करे 10 माण्हुनि खे ॿुधायो था, 10 बार उन जा जर्म्स फैलायो था, त माण्हू वटि हेॾी कमी कमज़ोरियुनि जी बीमारी न आहे, लेकिन असांजे चइण सां 10 बार जा जर्म्स असां उन माण्हू खे ॾियूं था, जंहिंसां उहो ॿारु ॿियो ई कमज़ोर थींदो थो वञे, जंहिंसां तव्हांजे घर में उहो माण्हू ॿियो ई उन अवगुण जो शिकार थो थींदो वञे। त इहे फ़ोन बंदि कर, ज़रूरत आहे त ई कंहिं वटि फ़ोन करे ॻाल्हायो। ऐं अॼुकल्ह त व्हाट्सएप अची वियो आहे, बसि हिकु लाइन लिखो, वॉइस मैसेज करो, बसि। छा जो कलाक पंहिंजो बि टाइम वेस्ट, ॿिए जो बि टाइम वेस्ट, केॾा जर्म्स था फैलाइनि माण्हू। त बाबा हाणे इहो पॉइंट, हाणे 9 पॉइंट चवनि था, जंहिंजे प्रति सभु निराश ॾेखारे में ॾींदा आहिनि, अहिड़े व्यक्ति व अहिड़े स्थिति में सदा जे लाइ हुननि जी आशा जा दीपक जॻाए ॾियो। कोई तव्हांखे चए न मुंहिंजो ॿारु त बिल्कुलु बि पढ़ंदो न आहे, तव्हां हुनखे चओ पढ़ंदो, ज़रूरु पढ़ंदो। मुंहिंजी नुंहुं, मुंहिंजो पति, मुंहिंजी पत्नी, मुंहिंजी फलानो जो बि आहे, मुंहिंजे जीवन में छा थींदो मूंखे त सम्झ में ई नथो अचे, मां ईअं कीअं कंदमि। त आशा जा दीपक जॻाइण अर्थात पंहिंजी शुभ संकल्प, शुभ बोल उन्हनि खे ॾियो, उन्हनि आत्माउनि खे शक्ति ॾियो। जॾहिं असांजे जड़ चित्र अञा ताईं अनेक आत्माउनि जी अल्पकाल जी मनोकामना पूर्ण कंदा आहिनि न,
कोई बि मूर्ति जे साम्हूं माण्हू इच्छा रखी चए, मन सां चए त हुनजी इच्छा पूरी थी वेंदी आहे। छो जी बाबा चईंदा आहिनि मन जो भाव, मन जेको भावना सां चईंदो आहे मां ॾींदो आहियां। ईअं ई तव्हां वटि कोई ॾाढो दुखी परेशान अची वञे ऐं ॾाढो ई मन सां अखियुनि सां रोए, त तव्हां त चैतन्य देव ऐं देवियूं आहियो न। देव ऐं देवी अर्थात जो परमात्मा जी श्रीमत ते हलण वारियूं, जेकी पवित्र रहंदियूं आहिनि। हाणे भले असांजो शरीर शुद्ध न आहे, लेकिन बाक़ी पवित्रता त धारण करूं था, त असांजी आत्मा में एतिरी शक्ति आहे। अगरि कंहिंजे प्रति बि असां संकल्प कंदासीं न मन सां, हुनखे आत्मिक दृष्टि सां ॾिसी करे, त हुनजी मनोकामना पूरी थी वेंदी। भले उहो चए मूंखे हुन ॾाढी मदद मुंहिंजी, हुन खां पोइ इच्छा पूरी थी, लेकिन थींदी असां द्वारा आहे। त बाबा चवनि था जॾहिं असांजे जड़ चित्र हाणे ताईं अनेक आत्माउनि जी अल्पकाल जी मनोकामना पूर्ण करण वारा आहिनि, त चैतन्य रूप में अगरि कोई असांजी सहयोगी भाउ भेण परिवार जी आत्मा बेसमझी या बाल हट सां अल्पकाल जी वस्तु खे सदाकाल सां प्राप्ति समझे, अल्पकाल जे नाम मान शान व अल्पकाल जी प्राप्ति जी इच्छा रखंदी आहे, त ॿिए खे मान ॾेई करे स्वयं निर्माण ठहिण, इहे ई परोपकारी आहे। है न, अगरि कोई तव्हांखां कोई संबंध में नंढो बि आहे, लेकिन तव्हांखे लॻे थो कि उहो चाहींदी आहे कि मूंखे सभु वॾो सम्झनि, मूंखे इहे बि वॾे जे रीति मान ॾियनि, त बाबा चवंदा आहिनि कि तव्हां हुननि खे अल्पकाल जो नाम मान शान उहा अल्पकाल जी जो प्राप्ति करणु चाहींदा आहिनि, ॿिए खे मान ॾेई करे ख़ुदि निर्माण थी वञो। न कई माण्हू थींदा आहिनि न दुनिया में कि सोचंदा आहिनि कि असांखे माण्हू वॾो सम्झनि, असल में उहे संबंध में आहिनि बि वॾा, लेकिन उनखे कोई मञे ई नथो। छो जी अॼुकल्ह ओतिरी प्राप्ति माण्हुनि खे नथी थिए, त नंढा वॾनि खे मञनि ई नथा। ऐं कई बार नंढा बि हूंदा आहिनि, उहे बि सोचंदा आहिनि कि इहे बि असांखे वॾो सम्झनि। त बाबा चवनि था कि तव्हां परोपकारी आत्मा आहियो, हुननि खे बि अल्पकाल जो नाम मान शान ॾेई करे अल्पकाल जी प्राप्ति करायो, ख़ुदि निर्माण थी वञे। है न, कॾहिं कॾहिं थी न नंढी नुंहुं चईंदी आहे मुंहिंजी इहा ॻाल्हि सभु मञनि, वॾी नुंहुं चईंदी न मां वॾी आहियां मुंहिंजी मञनि, ससु चईंदी न मां मुंहिंजी आहियां वॾी आहियां मुंहिंजी सभु मञनि। लेकिन अॼुकल्ह वॾो सम्झी करे हलंदो त घर न हलंदो आहे। अॼुकल्ह वॾनि खे झुकणो ई पवंदो आहे, लेकिन ग़लति में झुकणो न खपे। उन्हनि खे चओ भई हा तव्हां ईअं चओ था ठीकु आहे, लेकिन हीअ ॻाल्हि त ग़लति आहे, हीअ ॻाल्हि असां न करे सघंदा आहियूं। त पहिरियों उन्हनि खे मान ॾियो। तव्हांजी नंढी नुंहुं बि हुजे न, तव्हांखां कोई नंढा ॿार बि हुजनि, तव्हांखे पतो आहे इहो ॿारु ग़लति थो करे इहो, लेकिन पहिरियों उन्हनि खे मान ॾियो कि हा बेटा तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, हीअ ॻाल्हि ठीकु आहे, हीअं करिणो खपे, लेकिन हीअं कंदासीं त हीअं थींदो। ऐं असांजे ख़ानदान में, असांजे परिवार में इहा अलाउ न आहे, ईअं न थी सघंदो आहे। त हीअं असांखे झुकणो पवंदो हुनखे। बेटा भले उहो केतिरा बि ग़लति आहिनि, हुननि खे बेटा बेटा प्यार सां, हुननि खे ॿियो ई कुझु ज़रूरत जी चीज़ूं अगरि असां हुनखे ॾियूं, ठीकु आहे इहा ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन इहा ॻाल्हि बि त ठीकु आहे न। ईअं झुकणो ई आहे, हिनखे निर्माणता चइबी आहे। चलो के अगरि तव्हां कुझु करे सघंदा आहियो, कोई ग़लति ॻाल्हि न आहे, लेकिन नंढी चए थी, ऐं इहा ॻाल्हि वॾनि खे करणी खपे, लेकिन नंढी करणु थी चाहे, चलो ठीकु आहे, उन्हनि खे बि प्यार सां मान ॾेई करे, इज़त ॾेई करे कंदा त उहो कल्ह तव्हांजे अॻियां ज़रूरु झुकंदा।
अगरि असां बि हट करे वेहींदासीं न, न न मां वॾी आहियां, मुंहिंजो ई मञिणो खपे, इहा अॼुकल्ह जी आई हुई, हिनखे सभु करनि था ऐं मूंखे कुझु नथा करनि, हिन जी सभु मञनि था, मुंहिंजी नथा मञनि। लेकिन अॼुकल्ह घर ठाहिण, संबंध ठाहिण जे लाइ इहो गुण असांखे ज़रूरु धारण करिणो आहे, लेकिन एक्सेस में बि न करिणो आहे कि माण्हुनि जो असांखे हिकदमि दॿाए करे हले, पोइ असांखे ग़लति कम भी करणा पवनि। त बाबा चवनि था कि कई बार परिवार जी आत्मायूं बेसमझी या बाल हट सां अल्पकाल जी वस्तु खे सदाकाल जी प्राप्ति सम्झी वठंदा आहिनि न, त अल्पकाल जो नाम मान शान या अल्पकाल जी प्राप्ति जी इच्छा रखंदा आहिनि, त ॿियनि खे मान ॾेई करे स्वयं निर्माण ठहिण इहो ई परोपकारी आहे। इहे ॾियण ई सदा जे लाइ वठणु। जीअं अनजान ॿारु नुक़सान वारी चीज़ खे बि खिलौनो सम्झंदो आहे, त उनखे कुझु ॾेई करे छुड़ाइणो पवंदो आहे, है न? त इहा युक्ति सिखणी पवंदी, न त अॼु छा था चवनि, छा था थियनि, ॾिसो साल भर बि नथो थिए, माण्हू कीअं घर छॾे हली था वञनि। ॿियो नुक़सान ॿार खे थींदो आहे, शादी करे माण्हू ॿार पैदा करे घर छॾे हली वञे, त इहा भालठी आहे न, बेसमझी थी थिए न अॼुकल्ह दुनिया में। त हाणे ऐं उहो न ज़रूरी थोरी शादी थी वई ऐं नुंहुं थी वई ऐं उहा समझदार थी वेंदी, उहो त हुननि जो त बचपनो हूंदो आहे, अञा नए संबंध में त बचपनो ई आहे न। शादी थियण खां पोइ ईअं थोरी परफेक्ट वाइफ थी वेंदी, परफेक्ट नुंहुं थी वेंदी। असां त उन्हनि खे उन दृष्टि सां ॾिसंदा आहियूं, अरे हुनजी नुंहुं हीअं पई करे, अरे त नुंहुं थी वई त सभु सिखी वई छा ईंदी, ईअं ई थोरी थींदो आहे। जीअं ॿार खे बि सिखाए करे वॾो कबो आहे, ईअं ई नुंहुं बि परफेक्ट नुंहुं, परफेक्ट ज़ाल, परफेक्ट माउ थियण में उनखे सिखणो पवंदो आहे। त बाबा चवनि था ॾिसो, त असांखे ईअं सिखणो आहे, त न त माण्हू केॾो पैसा वेस्ट था करनि, ॿियो मां उन्हनि पति पत्नी खां बि त परे अगरि ॿार थी वञे त उनखे केॾो नुक़सानु आहे। त बाबा चवनि था कि जीअं कोई ॿार खिलौनो सम्झंदो न, इहे खिलौना ई सम्झनि, शादी खे अॼुकल्ह माण्हू खेल ई था सम्झनि न, मेच्योरिटी थोरी आहे अॼुकल्ह जे जनरेशन जे ॿारनि में। त बाबा चवनि था कि अनजान ॿारु नुक़सान वारी चीज़ खे बि खिलौनो सम्झंदो आहे, त पोइ उनखे कुझु ॾेई करे छुड़ाइबो आहे, हट सां सदाकाल जो नुक़सान थी वेंदो आहे। ईअं ई बेसमझ आत्मायूं बि हुन समय अल्पकाल जी प्राप्ति खे अर्थात सदाकाल जे नुक़सानकारी ॻाल्हियुनि खे पंहिंजे कल्याण जो साधन सम्झी वेंदा आहिनि। सभिनि जी जड़ इहे फ़ोन आहिनि। अॼु कोई नई नवेली शादी करे उहो ॿिए सां ॻाल्हाईंदी, चईंदी मुंहिंजी ससु त मूंखे हीअं कंदी आहे, मां त सॼो ॾींहुं वेठी हूंदी आहियां, असांजे त घर में माई कमु करे वेंदी आहे, बसि उहो बि ज़िद लॻाए ॾींदी, मूंखे बि माई खपे। हाणे हर हिक जी पंहिंजी पंहिंजी रीति रस्म हूंदी आहे, त चाहे ॿारनि सां ॿार बि कॾहिं कॾहिं ईअं कंदा आहिनि। अॼुकल्ह स्कूलनि में बि छा थो थिए, पढ़ाई घटि थी थिए, फालतू कम ज़्यादा था थियनि, पोइ ॿार बि कुझु चए मूंखे ईअं खपे, तव्हांखे पतो आहे उहो हुनजे लाइ नुक़सानकारक आहे, लेकिन ब्रेन वॉश थी वेंदो आहे न। त जेतिरो थी सघे न ॿारनि खे बि घर खां ई पढ़ाई करायो, जेतिरो थी सघे उन्हनि खे पंहिंजे ई प्यार में, पंहिंजे ई एॾो प्यार सां रखो पंहिंजे घर वारनि खे, चाहे ॿार आहे चाहे नुंहरियूं आहिनि, ताकी उहे कंहिंजी ॻाल्हियुनि में फसनि ई न किथे फसनि ई न। तव्हां ई ॿारनि सां वेही खेॾो, तव्हां ई पंहिंजे परिवार में कुझु न कुझु ठाहिण में, अॼु ईअं था करूं, अॼु ईअं था करूं, अॼु ईअं था करूं, त आप ई लोग फ़ोननि टीवियुनि सां फ्री थी वेंदा। न त छा थींदो आहे, बेसमझ आत्मायूं जेकी हूंदियूं आहिनि न, जेके सम्झ न हूंदियूं आहिनि,
त उहो उनखे कोई बि चईंदो हा हा ईअं कर, उहो चईंदी हा हिन में त ॾाढो फ़ाइदो आहे। त सदा जे नुक़सानकारक ॻाल्हियुनि खे बि पंहिंजे कल्याण जो साधन सम्झी वेंदियूं आहिनि। ऐं हिकु बार कंहिंजो ब्रेन वॉश थी वञे त हुनखे लाइन में लाइणु ॾाढो ई मुश्किल थी वेंदो आहे। त अहिड़ी आत्माउनि खे ज़बरदस्ती हिन ॻाल्हियुनि सां हटाइण लाइ कश्मकश में अची करे उन्हनि जी पुरुषारत जी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। हिन करे उन्हनि खे कुझु ॾेई करे सदा जे लाइ छुड़ाइण, इहे युक्ति युक्त हलण सां स्वतः ई अल्पकाल जे भिखारी आत्माऊं बेसम्झ आत्माउनि सां समझदार ठही वेंदियूं आहिनि। न अॼु नुंहुं चईंदी मां बसि मूंखे डिवोर्स थो खपे, त चईंदासीं चल ठीकु आहे तूं अलॻि रहो, त इहे जीअं असां युक्ति युक्त था हलूं न, हुनजी कंडीशन पुछंदा आहियूं। ॿारु चईंदो मूंखे हीअ खपे, तव्हां चईंदो न हीअ त ग़लति आहे, लेकिन हिन जे अलावा ॿियो छा खपे तोखे, ॿियो छा करो, त हुन अनुसार असां सेट कंदा आहियूं। युक्ति युक्त हलणो आहे, न त अगरि असां बि हठ में अची वेंदासीं न त उन्हनि जो भविष्य ख़राबु थी वेंदो आहे। हिन करे हिन दुनिया में हर हिकु नंढे वॾे खे असांखे ॾाढो युक्ति युक्त सम्झ सां हुनखे हिकु चीज़ छॾाए करे ॿियो ॾियो। भई ठीकु आहे इहे त ॾिसो तव्हांजे बि नुक़सान जी आहे, असां ॾेई न सघंदा आहियूं, इहे त असां न करे सघंदा आहियूं, ठीकु आहे हिन जे अलावा कुझु ॿियो कुझु खपई, ॿियो कुझु करे सघंदा आहियूं, त इहे प्यार सां चईंदव न त उहो कुझु न कुझु चईंदो। चलो ठीकु आहे मम्मी मोबाइल त नथी वठी ॾिए, अच्छा मूंखे इहो वठी ॾियो, हा चल ठीकु आहे तोखे इहो वठी था ॾियूं। त हिन सां बि असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे परिवार वारनि खे पंहिंजो करे हली सघंदा आहियूं, लेकिन हठ करे त अॼुकल्ह पॉसिबल न आहे। त बाबा चवनि था कि हिन रीति असां उन्हनि खे नुक़सान सां बचाए सघंदा आहियूं। त युक्ति युक्त हलण जो बि तरीक़ो खपे, हिन जे लाइ ॾाढी शांति मन खपे, ॾाढो ई समाइण वारी शक्ति खपे, परमात्मा जी यादि खपे। हिन जे लाइ असांजे मन में हुजिणो खपे कि सभु मिली जुली करे रहनि, तॾहिं त असां हिक ॿिए सां हिक ॿिए जी राय इच्छा सम्झी करे उन्हनि खे हुन रीति हलाए सघंदासीं न। स्वयं महसूसु कंदा कि अल्पकाल जा साधन आहिनि, पोइ सम्झंदा कि हा इहे अल्पकाल जा साधन आहिनि। अहिड़ी बेसमझ आत्माउनि जे मथां बि परोपकारी ठहो, अहिड़ा परोपकारी स्वतः ई स्व उपकारी बि थी वेंदा आहिनि। ॾियण ई स्वयं प्रति मिलण थी वेंदो आहे, महादानी ई सर्व अधिकारी स्वतः ई थी वेंदो आहे न। अहिड़ा परोपकारी स्वतः ई स्व उपकारी थी वेंदा आहिनि, ॾियण ई स्वयं प्रति मिलण थी वेंदो आहे कि असां उन्हनि खे ॾींदासीं त उहे संतुष्ट थींदा, ख़ुशि थींदा, उन्हनि द्वारा बि असांखे ख़ुशी मिलंदी आहे न। महादानी ही सर्व अधिकारी स्वतः थी सघंदो आहे। त सम्झो परोपकारी जी परिभाषा बाबा चयो न, अगरि पूरे कल्प में असांखे ब्रह्मा बाप सां गॾु रहणो आहे त हिकु परोपकारी ठहिणो आहे, ॿियो ब्रह्मचारी ठहिणो आहे, ब्रह्मचारी ठहिणो आहे, ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी। त उन ॾींहुं बाबा असांखे ब्रह्मचारी जे बारे में ॿुधाई, ब्रह्मचारी जे बारे में ॿुधाई, अॼु बाबा असांखे परोपकारी जे बारे में ॿुधाया अथई। त इहे ॿ विशेष गुण धारण कंदासीं त असां पूरे कल्प में ब्रह्मा बाप जे संपर्क में रहंदासीं। अहिड़ा परोपकारी सर्व आत्माउनि द्वारा दिल जी आशीर्वाद जा अधिकारी ठही वेंदा आहिनि। अहिड़ा परोपकारी आत्माउनि जे मथां सदा सर्व आत्माउनि द्वारा प्रशंसा जा पुष्पनि जी वर्षा थींदी आहे। सम्झो? अच्छा, अहिड़ा बाप समान सदा उपकारी, स्वयं और सर्व प्रति शुभ भावना, श्रेष्ठ कामना रखण वारा, अखुट खजाने जा मालिक, अखंड दानी,
दिल शिकस्त खे बि शक्तिशाली ठाहिण वारा, भिखारी खे सदाकाल जो बादशाह ठाहिण वारा। दिल शिकस्त खे बि शक्तिशाली ठाहिण वारा, भिखारी खे सदाकाल जो बादशाह ठाहिण वारा। अहिड़ा श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा असांखे चवनि था कि हाणे कल्ह असां परोपकारी जी मुरली ॿुधूं पिया न, कि परोपकारी असांखे कीअं ठहिणो आहे। हाणे अॻियां बाबा दीदी जी सां ॻाल्हाईंदा। बाबा हाणे दीदी जी सां ॻाल्हाइनि था। बाप दादा खे अंत सुआधी करण वारा अहिड़ा ऑलराउंडर पाठधारी परोपकारी ग्रुप खपे। अंत सुआधी बाबा हमेशह चईंदा आहिनि न, जो आदि में थियो हुयो न उहो अंत में बि थींदो। जॾहिं यज्ञ जी समाप्ति जो समय ईंदो न त वरी खां माण्हू असांजे अगेंस्ट थींदा। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि अहिड़ो समय ईंदो कि गवर्नमेंट असांजा सेंटर्स ई बंदि कराए छॾंदी। छो जी असां विनाश विनाश चईंदा आहियूं न, त अॼुकल्ह त दुनिया में थिए थो, हिकु शब्द कोई चए थो त कीअं उनखे माण्हू वधाए करे फैलाए थो। त अंत समय अहिड़ो ईंदो कि असांजा सभु सेंटर्स ई जेका थोड़ा बहुत गवर्नमेंट ई बंदि कराए छॾंदी। छो जी दिन प्रतिदिन ॻाल्हियूं बि अहिड़ियूं थींदियूं त जीअं आदि में हिन अज्ञान जे अगेंस्ट थिया हुया, ईअं ई अंत में बि थींदो। ऐं जीअं आदि में सभु हिकु शिव बाबा में ई टिकल हुयो न, पहिरियों ज्ञान जो एॾो विस्तार न हुयो। हाणे अंत में बि धीरे धीरे असांजी स्थिति अहिड़ी थी वेंदी कि हाणे त असां ज्ञान जो विस्तार ॿुधूं था, इहे सभु करूं था, लेकिन अंत में असांजी आत्मा जी स्थिति अहिड़ी थी वेंदी कि बसि मां आत्मा ऐं बाबा, बसि इहे ई आत्मा खे इन स्थिति में असां रहंदासीं। जीअं हर विशेष कार्य जे अर्थ ग्रुप ठाहींदा आहिनि त हिन समय अहिड़ो परोपकारी ग्रुप खपे जो ॾियण वारो दाता हुजे। जीअं राजा दाता हूंदो आहे न, अॼुकल्ह जा राजा माण्हू न, संपन्न राजा आहियूं, सदा प्रजा खे ॾियण वारा हूंदा आहिनि। अगरि प्रजा सां वठण वारा हूंदा त प्रजा ई राजा ठही वेंदी। हिन करे संपन्न राजा आहियूं, कॾहिं बि कंहिंखां वठंदा न आहिनि, ॾियण वारा हूंदा आहिनि। संपन्न राजा आहियूं जो हथु कॾहिं वठण वारो हथु न हूंदो, सदा ॾियण वारो। स्वर्ग जे विश्व महाराजा प्रजा खां छा वठंदी? त हाणे खां ई असांखे चेक करिणो कि कॾहिं बि सूक्ष्म में बि कंहिंसां कुझु वठण जी इच्छा रही, इहे बि असांखे चेक करिणो खपे न। चलो स्थूल चीजूं न, धन संपत्ति न, लेकिन कॾहिं ईअं थींदो आहे न, इहो ॾे त मां ॾे। कॾहिं चईंदा न कि चलो ॿार खे त असां ईअं चई छॾंदा आहियूं, न तूं हीअं कर त मां तोखे हीअं ॾींदमि। उहो त हुनखे ओड़ो सुठो ठाहिण लाइ, भई तूं पंहिंजी चीज सुठी रीति रख त मां तोखे हीअं ॾींदमि। उहो त चलो उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन थींदो आहे न कि ॿार मूंखे इज़त ॾे, या नुंहुं मूंखे इज़त ॾे, या मुंहिंजी ससु मूंखे हीअं ॾे। इहे प्यार, इज़त, मान सम्मान, इहे सूक्ष्म रॉयल उहो हूंदी आहे भिखारी पर, मांगणो पर न। असांखे जो श्रीमत आहे, असांखे जेतिरो पुरुषार्थ करिणो आहे, असांखे सेंटर वारी दीदी अॻियां करे न करे, भले ॿियनि खे एॾो पुछे थी, थींदो आहे कॾहिं कॾहिं, छो जी सभु पुरुषार्थ ई आहिनि, है न। असां ॾिसूं था, असां एॾो करूं था सेवा, असांखे त कोई पुछे नथो, ऐं ॿिया बसि अची करे खाई करे हली था वञनि, बसि ईअं ई बाबा वटि वेही करे, ऐं उन्हनि खां एॾो माण्हू मान सम्मान थो ॾे। त बाबा त चईंदा ई आहिनि कि
कि ॿारनि खे कॾहिं कॾहिं ईअं वॾनि जी ख़ातिरी करणी पवंदी आहे भई हुननि द्वारा यज्ञ में कुझु ॾाढो वॾो कमु थिए त असांखे जेतिरी सेवा करणी आहे असां जेतिरो करूं त असां उन भाव सां छो ॾिसूं दीदी कंहिंखे केतिरो बि ॾे कंहिंखे केतिरो बि करे असांखे त बाबा सां कनेक्शन आहे न। कॾहिं बि सेंटर दीदियुनि जो सम्झी करे न वञो, बाबा जो घर आहे, मुंहिंजो बि घर आहे, मां मुंहिंजे घर में कमु थी करा, बाबा जे घर में मतिलबु बाबा जो घर मतिलबु असांजो घर। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे न सेंटर ते सेवा कंदा आहियूं त लॻंदो आहे भई इहे दीदी वॾियूं आहिनि ऐं असां हिन जा ईअं था कयूं। न मतिलबु बाबा जे घर में पंहिंजी भेणनि जो कमु लाइ ईअं करा थी। चलो इहा मुंहिंजी वॾी भेण आहे, इहे बि असां सोचो, चलो इहे असां सभु बाबा जा भाउ भेण आहियूं, इहा असांजी वॾी भेण आहे, चलो इहे हिन कम में बिज़ी आहे त मां हीअ कमु करे थी वठां। आहे त बाबा जो ई घर न, असां सभु त बाबा जे ई भाउ भेण आहियूं न। इहा असांजी स्मृति अंदरि पकी रहणी खपे, छो जो कई माण्हू असांखे अहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहिनि त हुननि जी सोच असांजे प्रभाव में पवंदी आहे कि अरे हीअ ॾिस बास नथी मले, हीअ त हीअं थी करे। त असांखे पंहिंजी सोच खे पको करे हलणो आहे, पोइ कंहिंजी सोच असां ते हावी न पए। त ईअं घर में न थींदो आहे, अगरि ॿियो इहो कमु करे थी त असां उहो कमु करे वठूं था, हिन में छा आहे। त बाबा असांखे चवनि था जीअं संपन्न राजायूं हूंदा आहिनि न, छा सतयुग जो विश्व महाराजा प्रजा खां कुझु वठंदो, त जीअं भविष्य दाता ठहिण जो पाठ वॼाइणो आहे, हाणे खां ई उहा दातापन जा संस्कार भरणा आहिनि। कहिड़े कंहिंसां कोई सेल्वेशन वठी करे पोइ सेल्वेशन ॾियो, अहिड़ो संकल्प में बि न अचे। इनखे चइबो आहे बेगर टू प्रिंस। स्वयं वठण जी इच्छा वारा न, हिन अल्पकाल जी इच्छा वारा बेगर ठहो। अल्पकाल जी साधननि खे स्वीकार करण में बेगर, अहिड़ो बेगर ई संपन्न मूर्त ठहींदो। अल्पकाल जी साधननि खे असांखे स्वीकार न करणो न। अल्पकाल जी साधन मिलंदा आहिनि असांखे स्वीकार, जी सम्झो पहिरियों असां वटि फ्रिज न हुई, हाणे असां वटि फ्रिज आई आहे, त चलो बाबा ई असांखे ॾियाराई अथई, त असां हुनखे स्वीकार न करो कि हीअ मुंहिंजी आहे, मूंखे मिली आहे, मां वरिती आहे, मुंहिंजी महिनत सां मिली आहे, मुंहिंजे योग बल सां मिली आहे। न, इहे बाबा जो घर आहे, बाबा जे घर में हिन चीज़ जी ज़रूरत हुई त बाबा लाइ ॾिनई। मां छो चवां मुंहिंजे योग बल सां मां पंहिंजी शक्ति हिन फ्रिज में उहो करां न। कई माण्हू कंदा आहिनि न बाबा जी शक्ति खे स्थूल चीज़ या सेवा जी प्राप्ति जे लाइ बि, कि मूंखे इहा सेवा करणी आहे, मूंखे इहा अवॉर्ड वठिणो आहे। माण्हुनि खे अॼुकल्ह अवॉर्ड ॾाढा मिलंदा आहिनि, बाबा जे ॿारनि खे बि ॾाढा अवॉर्ड मिलंदा आहिनि। त कई माण्हू इहे पुरुषारत कंदा आहिनि कि मां बि वॾी स्टेज ते ईअं भाषण थी करां, मुंहिंजी ॾाढी तारीफ़ थी थिए, मूंखे बि अवॉर्ड थो मिले, पोइ हिन रीति योग कंदा आहिनि, पोइ उन्हनि जी उहो थींदी आहे। त इहा बि अल्पकाल जी इच्छा थी वई न, त बेगर थी वियासीं न। असांखे बाबा शक्ति ॾे थो विश्व जी आत्माउनि खे शांति ॾियण लाइ, ऐं असां वेही योग था करूं कि मां बि ईअं भाषण करां एॾी वॾी सभा में। तव्हां बाबा जी यादि में पुरुषारत पंहिंजी उन्नति कंदा हलो, तव्हांखे आपे ई चांस मिलंदो, असांखे संकल्प करण जी बि ज़रूरत न मिलंदी न। बाबा अगरि असांखे आपे ई चांस ॾींदो, असां बाबा खे छो चऊं कि बाबा मूंखे बि एॾी सभाउनि में वञी करे हीअं भाषण ॾियण जी इच्छा आहे। इच्छा शब्द अथई न। हा, अगरि असां चऊं बाबा मां बि एॾी आत्माउनि खे सकाश ॾियां, एॾी आत्माउनि खे ज्ञान ॾियां,
एॾी आत्माउनि जो मां बि भलो करां। त मन सां बि करे सघंदा आहियो, ज़रूरी थोरी स्टेज ते वञी करे ई करो। अगरि असांजो पार्ट हूंदो, असां एतिरो पुरुषार्थ करे अॻियां हलूं त आप ई असांखे चांस मिलंदो। त इहा हीअं असांखे ठहिणो आहे। अल्पकाल जे साधननि खे स्वीकार करण में बेगर, अहिड़ो बेगर ई संपन्न मूर्त ठहींदो आहे। छोकी अगरि असां हुन प्राप्ति जे लाइ पुरुषार्थ करणु लॻी वेंदासीं न, त असांखे जो पंहिंजो एक्चुअल सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठहिण जो जेको पुरुषार्थ करणो आहे, उन सां त किनारो थी वियो न। त बाबा चईं न असांखे सेवा जी बि मन में इच्छा न हुजणी खपे अंत समय। हिन करे जो आहे हाणे ई करे वठो। अगरि चलो तव्हांजी इच्छा आहे बि त उहो बि हाणे करे वठो। अंत में तव्हांजी कोई इच्छा न रहणी खपे कि मां बि हीअं करां, चाहे बाबा जी सेवा ई आहे। हिकु तरफ़ बेगर, ॿियो तरफ़ संपन्न ठहिणो। हाणे बेगर टू प्रिंस जो पार्ट प्रैक्टिकल में वॼाइण वारी आत्माउनि खे चइबो आहे सदा त्यागी, सदा श्रेष्ठ, भाग्यशाली। अॼु बाबा चयो ई न कि सेवा जा समाचार ॿुधंदव त युक्ति ईंदी कि हीअं सेवा करो। उहो त करणी ई आहे, लेकिन कंहिंजी इच्छा थी वेंदी आहे न कि मां बि हेॾो वॾो प्रोग्राम करां, हीअं। हा, असां सेवा समाचार ॿुधोसीं, किथे हेॾो वॾो प्रोग्राम थियो, लेकिन मां बि करां न। बाबा जे हिन शहर में, बाबा जे हिन शहर जे ॿारनि जे लाइ असां बि बाबा जो एॾो वॾो प्रोग्राम करो। ॾिसो फ़र्क़ु अची वियो न। असां सेवा समाचार ॿुधूं था, किथे दिल्ली में त केॾा वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि। असां सोचो मां बि हीअं करां। अगरि तव्हां सेंटर इंचार्ज आहियो पंहिंजे शहर में, बाबा जे वॾा आहियो, निमित आहियो, ऐं अगरि तव्हां सोचो मां बि हीअं करां, त इहो मांपन अची वियो न। बाबा जे हितां जे ॿारनि जे लाइ बि अहिड़ो प्रोग्राम करूं ताकि बाबा जे ॾाढे ॿारनि खे संदेश मिले। अहिड़ी सोच रखणी आहे सेवा में। ईअं न असां सेवा जा कोई ख़्यालात ई न करूं, लेकिन उहो जो मांपन ईंदो न इच्छा वारो, उहो न रखणो। बाबा तव्हांजे हितां जे ॿारनि जे लाइ बि अहिड़ो प्रोग्राम करण जो संकल्प आहे, पोइ उहो बाबा खे ॾेई छॾो, उन जे लाइ इहो करो, है न। उहो संकल्प ठीकु आहे, लेकिन बाबा मुंहिंजी ईअं इच्छा आहे कि मां बि हेॾो वॾो प्रोग्राम करां, पोइ त मां अची वियो न। लेकिन बाबा जो हूंदो, बाबा जे ॿारनि जे लाइ हूंदो त असां सभिनि जो सहयोग वठी करे सभिनि खे ई अॻियां वधाईंदासीं। ऐं मांपन अची वियो न त असां सोचंदासीं मां ई एॾो वॾो प्रोग्राम कयो, मूंखे ई संकल्प आयो, मां ई ईअं कयो। पोइ हिन सभिनि जो बि असांखे त्याग करिणो ऐं सदा श्रेष्ठ भाग्यशाली ठहिणो। त्याग सां मांपन जो त्याग करो। बाबा जे लाइ, बाबा जे ॿारनि जे लाइ प्रोग्राम करिणो। बाबा जे ॿार जे लाइ प्रोग्राम कंदासीं त बाबा जे ॾाढा ॿार सेवा कंदा त उन्हनि जो बि भाग्य ठहींदो। इहा भाषा असांखे यूज़ करणी। सदा त्याग सां सदाकाल जो भाग्य स्वतः ठही वेंदो आहे। त्याग कयो, तक़दीर जी लकीर थी वियो। पोइ छा आहे, असां ॿियनि खे ई चांस ॾींदासीं। अगरि हीअं संकल्प आहे न मां हेॾी वॾी प्रोग्राम करां, पोइ ईअं ईंदो मां हिते भाषण कंदमि, मां हीअं कंदमि, मां हिन स्टेज ते हीअं वेंदमि। हिन जो बि त्याग त तक़दीर जी लकीर खिचजी वेंदी। त अहिड़ो परोपकारी ग्रुप जो स्वयं जे प्रति इच्छा मात्रम अविद्या हुजे ऐं अखंड दानी हुजे।
तव्हां वॾो प्रोग्राम बि करो बाबा जो ऐं ॿियनि खे बि चांस ॾियो त इहे दान थी वियो न। ॿियनि खे बि अॻियां कयो, ख़ुदि जी इच्छा न रखियो कि मां बि हीअं करां, मां हीअं वियां, न। बाबा जो प्रोग्राम आहे, बाबा जे प्रोग्राम में पोइ असांखे इहो बि ख़्यालात ईंदो कि हेॾो वॾो प्रोग्राम करूं था त हिन में ज़रूरु कंहिं वॾे महारथी खे सॾु करायूं त बि सुठो। न त सोचंदासीं मां ई वॾी आहियां, मां ई थी वियां, ॿियनि खे छा विहारां। जीअं बाप खे ॾिठो आहे त स्वयं जो समय बि सेवा में ॾिनई न बाबा ब्रह्मा बाबा। स्वयं निर्माण ऐं ॿारनि खे मान ॾिनई। पहिरियों ॿार नाम ॿारनि जो कमु पंहिंजो, कम जे नाम जी प्राप्ति जो बि त्याग कई ब्रह्मा बाबा। ब्रह्मा बाबा ई त मधुबन में वेही करे सभिनि खे सकाश ॾींदा हुया न, है न। ब्रह्मा बाबा छा कंदा हुया मधुबन में वेही करे? बाबा वटि त ॾाढो ई कमु हुया, शिव बाबा त ईंदा ई हुया, लेकिन ब्रह्मा बाबा मन सां संकल्प सां सभिनि खे सकाश ॾींदा हुया। नाम में बि परोपकारी ठहो। इहा थींदी आहे मां जी ड्यूटी। जे ब्रह्मा मां कई न, ॿारनि खे अॻियां करे, ॿारनि खे अॻियां मोकिले, ख़ुदि मधुबन में सुम्ह न पिया हुया। ख़ुदि कॾहिं ईअं न सोचई कि शिव बाबा त मूंखे हिते ई विहारियो अथई, मां बाक़ी सभु त वञनि था, मां हिते ई वियमि। लेकिन ब्रह्मा बाबा सभिनि खे सकाश ॾींदा हुया। त हिन समय लेडीज़ जो कमु बि इहो ई आहे। घर गृहस्थी में जो लेडीज़ रहंदियूं आहिनि न, उन्हनि जो कमु बि इहो आहे। उन्हनि जा ॿार पति जो कमु करणु पढ़णु वेंदा आहिनि न ॿाहिरि, त घर में रहण वारनि जी ड्यूटी हूंदी आहे उन्हनि जे लाइ शुभ संकल्प करणु, बाबा खे यादि करे, परमात्मा खे यादि करे उन्हनि आत्माउनि खे असां सकाश ॾियूं, है न। भक्ति जो लेडीज़ जी भक्ति ज़्यादा, इहे पूजा पाठ जो हूंदो न, हुनजो कारण ईअं हाणे पति त बिज़ी आहे धंधो करण में, ॿार पढ़ाई में बिज़ी आहिनि, उते त उहो भॻवान खे यादि करनि न करनि। लेकिन घर जी लेडी जो कमु आहे घर वेठे परमात्मा खे, भॻवान खे यादि करे पंहिंजे घर वारनि जे लाइ सुख जी कामना प्रार्थना करे, उन्हनि जी सुरक्षा जे लाइ करे। त असुल में भक्ति में ईअं थींदो आहे। हाणे असांखे ज्ञान में त सभिनि जे लाइ ई करिणो आहे, पर ॾिसो इहे बि अगरि अॼुकल्ह लेडीज़ सम्झे नथी न, सॼो ॾींहुं पोइ घर में फ्री वेही उल्टा सुल्टा फ़ोन टीवियुनि या उल्टो सुल्टो सोचनि था। लेकिन असली में उन्हनि जो कमु इहो आहे। तॾहिं त लक्ष्मी चइबो आहे न, तॾहिं त देवियुनि खे शक्ति चइबो आहे न। त शक्ति छा? सभिनि खे शक्ति ॾियण वारी। असांखे त पूरी दुनिया खे ॾियणी आहे, पर हद जी ज़िम्मेवारी जो हूंदी आहे न लेडीज़ जे मथां, भक्ति मार्ग वारी, उन्हनि खे शक्ति परमात्मा भॻवान खां वठी करे पंहिंजे ॿारनि ऐं पति खे ॾियणी हूंदी आहे, ताकी उहे सुठी रीति पढ़नि ऐं कमाइनि ऐं अचनि घर वापसि। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो ब्रह्मा बाबा केॾो निर्माण थिया। पहिरियों ॿार, नाम ॿारनि जो, कमु पंहिंजो, कम जे नाम जी प्राप्ति जो कमु ब्रह्मा बाबा कई, लेकिन उन जी प्राप्ति जो बि त्याग कई। कॾहिं ब्रह्मा बाबा चई कि मां सॼो ॾींहुं तव्हांजे लाइ मन सां सेवा करे तव्हांखे शक्ति थो ॾियां, तव्हां थोरी था कुझु करो। नाम में बि परोपकारी ठहो, पंहिंजो त्याग करे ॿियनि जो नाम कई, स्वयं खे सदा सेवाधारी रखे, इहा आहे परोपकारी। ॿारनि खे मालिक रखे, स्वयं खे सेवाधारी रखे। त मालिकपन जो मान बि ॾिनई न, शान बि ॾिनई, नाम बि ॾिनई। कॾहिं पंहिंजो नाम न कई ब्रह्मा बाबा, मुंहिंजा ॿार, सदा चई मुंहिंजा ॿार। त जहिड़ो नाम बाप जो नाम आहे, मान आहे, शान आहे, सभिनि त्याग, सभु शान, नाम, मान, शान सभु त्याग कई न, परोपकारी ठहियो न ब्रह्मा बाबा। स्वयं जे सुख, ॿारनि जे सुख में सम्झे,
ॿारनि जी विस्मृति कारण दुख जो अनुभव सो पंहिंजो दुख सम्झे। बाबा चवनि था स्वयं जो सुख ॿारनि जो सुख सम्झे। ब्रह्मा बाबा ॿारनि जी विस्मृति कारण दुख जो अनुभव सो पंहिंजो दुख। भई ॿारनि खे अगरि कोई भूल थी वई त जो उन्हनि खे दुख थियो त उहो पंहिंजो दुख सम्झे। ब्रह्मा बाबा ॿारनि जी ग़लती बि पंहिंजी सम्झे। कॾहिं बि अगरि कोई ॿारु ग़लती कंदो हुयो न त ब्रह्मा बाबा सोचंदो हुयो कि इहा मुंहिंजी ग़लती आहे, मूं में एतिरी शक्ति न आहे त मां ॿार जी ग़लती खे सुधारे सघां। है न, त अगरि ॿार ग़लती कई, हीअ सम्झंदा अगरि तव्हांजो ॿारु कूड़ ॻाल्हाए चए या किथे कुझु ग़लति करे चए त हीअ मुंहिंजी ग़लती आहे कि मां हिन खे सुठी रीति पालना नथी ॾेई सघां, मां हिन खे सुठी रीति शक्ति नथी ॾेई सघां, मां हिन ते सुठी रीति ध्यानु नथी ॾेई सघां। त ब्रह्मा बाबा हीअं सोचंदा हुया ॿारनि जी ग़लती बि पंहिंजी ग़लती सम्झी करे ॿारनि खे सदा राइटियस ठाहे। इनखे चइबो आहे परोपकार। अॼु ॿारु कुझु कूड़ थो ॻाल्हाए, जिद थो करे या कुझु बि करे, चलो ॿारु नथो बि थो पढ़े, फेल बि थो थी अचे, त कॾहिं तव्हां सोचियो आहे मुंहिंजी ग़लती आहे। अगरि असां ॿार सां गॾु वेही करे उनखे पढ़ायूं, भले उहो न पढ़े त बि युक्ति युक्त अनेक प्रकार जा तरीक़ा यूज़ करे असां उनखे एतिरो त पढ़ाए सघंदा आहियूं न। एतिरी मतिलबु असां में शक्ति न आहे, सम्झ न आहे त असांजी ग़लती आहे न। है न, ॿारु पैदा कयो त उनखे लाइक़ु ठाहिण त असांजी ड्यूटी आहे। अगरि ॿारु कुझु ग़लति करे थो, कुझु चए थो त असां उन ते प्रॉपर ध्यानु नथा ॾियूं, तॾहिं त हुनजे अंदरि उहा कमज़ोरी अटैक थी वई न। अगरि असां उनखे प्रॉपर गाइडेंस ॾींदासीं न, ॿारु पैदा करणु पालणु आसान न आहे। तव्हां कंहिंजी ड्यूटी वरिती आहे उनखे पैदा करे कि असां हिन जी पालना कंदासीं, त असांखे हर सेकेंड हर समय उन ते निगरानी रखणी आहे। ॿारु जेसिताईं लाइक़ु न थिए न 24 घंटे उनजे मथां आसपास ध्यानु रखिणो आहे कि हिन जा संस्कार स्वभाव कीअं कीअं परिवर्तन थियनि था, असांखे कीअं कीअं हिन ॿार खे संभालणो आहे। ईअं ई थोरी ॿार पलंदा आहिनि ऐं सुठी उन्नति प्राप्त कंदा आहिनि। अॼुकल्ह अहिड़ो ग्रुप खपे त उहो बाबा पूरे ब्राह्मण परिवार जे लाइ चवनि पिया तव्हां पंहिंजी हद जी गृहस्थी में बि बाबा जी जेकी हद जी ॾियणु तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। अगरि तव्हां ॿाहिरि एॾो बाबा जे कार्य में न ॾेई सघंदा त कम से कम असां पंहिंजी जेकी बाबा हद जी गृहस्थी ॾिनी अथई, जो असांखे बाबा जो सेवा सम्झी करे यूज़ करिणो आहे, त असां हिन ॿिनि टिनि जेतिरा बि घर में माण्हू आहिनि उन्हनि खे बि बाबा जो ॿार सम्झी करे जीअं बाबा हेॾे ॿारनि खे पालना ॾिनी, उहा असां हेतिरे ॿारनि खे ओड़ी पालना ॾियूं न। मिनी मधुबन थी वेंदो न। अॼुकल्ह अहिड़े ग्रुप जी आवश्यकता आहे जो ॿिए जी कमज़ोरी समाप्त करे शक्ति ॾे। अहिड़ा सभु ठही वेंदा त छा थी वेंदो, तव्हां माण्हुनि जो समय बची वेंदो, पोइ केस किस्सा ख़तमु थी वेंदा, सदैव रूहानी स्नेह मिलन थींदो, विश्व कल्याण जे कार्य में तीव्र गति ईंदी। हाणे त केतिरा प्लान्स ठाहिणा पवंदा आहिनि, कई प्लान्स अर्थात बारूद बिना कार्य कयो बि ख़तमु थी वेंदो। मतिलबु उनखे इम्प्लीमेंट प्रैक्टिकल में लायो ई न, उहो प्लान ख़तमु थी वेंदो। जी बारूद कॾहिं कॾहिं जलंदो ई न आहे न, हुते ई ख़तमु थी वेंदो। ईअं ॿार विश्व सेवा जे लाइ कई प्लान्स ठाहींदा आहिनि, लेकिन कारणे अकारणे पंहिंजे ई स्वभाव संस्कारनि में फसी वेंदा आहिनि, हिक ॿिए जी ग़लती में ई फसी वेंदा आहिनि, हिक ॿिए खे ब्लेम कंदा रहंदा आहिनि, त उहो
कार्य ई ख़त्म थी वेंदो आहे। लेकिन विश्व कल्याण जी तीव्र गति में संकल्प कयो कि हिन समय इहा ॻाल्हि थियणी आहे ऐं चारों तरफ़ निमित मात्र कयो ऐं आवाज़ बुलंद थी। त असांखे एतिरो सुठो ग्रुप ठाहिणो आहे बाबा जो। त बाबा चवनि था जीअं साकार बाप ॾिठो नॉलेज जी अथॉरिटी सां गॾु गॾु नॉलेज द्वारा अनुभूति जी बि अथॉरिटी हुया। जीअं अथॉरिटी जे कारण हर बोल में नॉलेज सां गॾु गॾु अनुभव बि हुयो। त डबल अथॉरिटी थी आहे न। ब्रह्मा बाबा ईअं ई न चईंदा हुया, उन्हनि जे हर बोल में अनुभव हुयो, नॉलेज हुयो। ईअं ई ॿार डबल अथॉरिटी सां बोल बोलनि त अनुभव जो तीर, नॉलेज जी अथॉरिटी जो तीर सेकंड में प्रभाव हुजे। जे अथॉरिटी जे कारण हर बोल में नॉलेज सां गॾु गॾु अनुभव बि हुयो त डबल अथॉरिटी थी वई न ब्रह्मा बाबा। ईअं ई हर बार डबल अथॉरिटी सां बोल बोले, ईअं ई हर बार डबल अथॉरिटी सां बोल बोले त अनुभव जो तीर, नॉलेज जी अथॉरिटी, कहिड़ा डबल तीर, अनुभव जो तीर ऐं नॉलेज जी अथॉरिटी जो तीर, त सेकंड में प्रभाव पइजंदो। स्वरूप ऐं बोल ॿई अथॉरिटी जा हुजनि तॾहिं सफलता सहज थी सघे। मतिलबु असां में ज्ञान बि आहे ऐं उन ज्ञान जी पॉइंट खे कीअं यूज़ करूं उनजो बि अनुभव आहे, तॾहिं सफलता मिलंदी। कोई ॾिसो हाणे त कहिड़ो डिश ठाहिण में एक्सपर्ट थी विया हूंदा, है न। दाल चांवर त सभु इजीली ठाहे सघंदा आहिनि जेका कुकिंग कंदा आहिनि, त हुननि खे उहे एक्सपर्ट थी विया आहिनि न हुन में, त उन्हनि खे नॉलेज बि अथनि, अनुभव बि आहे दाल चांवर कीअं ठाहिबो आहे, ऐं ॾाढे बार ठातो बि आहे, अनेक बार ठातो आहे। त असां हुन में अथॉरिटी आहे, ॿई प्रकार जी अथॉरिटी आहिनि। त सेकंड में असां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियूं न, ऐं पंहिंजी शक्ति बि ॾेई सघंदा आहियूं। हुन प्रभाव सां चईंदासीं त उहो बि फटाफट हुन रीति ठाहे करे ईंदा। त अहिड़ी अथॉरिटी असांखे ज्ञान में बि खपे त सफलता मिली वेंदी। न त इहे ई चईंदा नॉलेज त ॾाढी सुठी आहे, ऊची आहे, लेकिन धारणा थियणु मुश्किल आहे। न त चईंदा हा तव्हां तरीक़ो त ॾाढो सुठो था ॿुधायो जल्दी जल्दी दाल चांवर ठाहिण में, लेकिन हीअ असां करे नथा पायूं, मुश्किल थो लॻे। त अगरि असां धारणा मूर्त हूंदासीं, अनुभवी हूंदासीं, त ॿियनि खे बि जल्दी धारण कराए सघंदासीं। त धारणा स्वरूप प्रैक्टिकल में खपे, प्रत्यक्ष प्रमाण जो ग्रहण करणु सहज थी वञे। त अहिड़ो ग्रुप खपे जो डबल अथॉरिटी वारो हुजे, जंहिंखे चईंदा आहिनि मस्त फ़क़ीर, जंहिंखे बाबा चईंदा आहिनि मस्त फ़क़ीर। कोई बि इच्छा न हुजे। अच्छा, ओम शांति। हाणे थोरी सी ॿी आहे, पार्टियुनि सां गॾु बाबा मुलाक़ात था करनि। पहिरीं पार्टी आहे बाप जे प्यार जो पात्र ठहिण जो सहज साधन न्यारा ठहूं। बाबा जो प्यार कॾहिं मिलंदो? जॾहिं सभिनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए असां सदा न्यारा ठहूं। जीअं कमल जो पुष्प सदा न्यारो प्यारो हूंदो आहे न, वैसे सदा कमल पुष्प न्यारा रहंदा आहियूं। प्रवृत्ति में रहंदे, दुनिया जे वातावरण में रहंदे, वातावरण सां न्यारो। बाप जा प्यार जो पात्र उहो ई ठहींदो आहे जो न्यारा हूंदा आहिनि। न्यारा मतिलबु हिकदमि उन्हनि सां डिटैच न थियणो, मतिलबु उन्हनि सां रहंदे हुए बि उन्हनि में कोई ममत्व न हुजणो। जेतिरो न्यारो थींदो ओतिरो ई प्यारो थींदो। नंबर ठाहींदा आहिनि न न्यारेपन जे आधार सां, अति न्यारो त अति प्यारो। ॿियो आहे पंहिंजे पूजनीय स्वरूप जी स्मृति सां ऑटोमेटिकली सेवा थींदी।
घर वेठे पंहिंजो पूजनीय स्वरूप स्मृति में रखो। कॾहिं सोचो मां शंकर आहियां, मां गणेश आहियां, मां हनुमान आहियां, ऐं हुन शक्ति सां मां विघ्ननि खे विनाश करण वारो गणेश आहियां, मां महावीरता जी शक्ति वारो हनुमान आहियां, त ऑटोमेटिकली सेवा थींदी रहंदी। सदा पंहिंजी कल्प पहिरों जो यादगार ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए नशो रहंदो आहे कि असांजो ई गायन कहिड़ो बि यादगार स्थान ते वेंदव त इहो नशो रहंदो आहे न, इहो असांजो यादगार आहे। इहा ई वंडरफुल ॻाल्हि आहे जो चैतन्य में पंहिंजी जड़ यादगार असां ॾिसूं था। थींदो आहे अगरि लक्ष्मी नारायण जी मूर्ति जे साम्हूं वञो या के लक्ष्मी नारायण जी मंदिर में वञो त हुते अनुभव थींदो आहे कि त मुंहिंजो ई मंदिर आहे, मुंहिंजे ई मंदिर में केॾी सुठी मूर्ति मुंहिंजी ठाती आहे, केॾा सुठा फैसिलिटीज़ आहिनि, केॾा भक्त मुंहिंजा हिते मूंसां मुंहिंजे जड़ चित्रनि सां प्राप्ति करणा आहिनि, ऐं मां चैतन्य में त हिते वेठी आहियां। हीअं अनुभव थींदो आहे त कंहिं ॾींहुं मंदिर में अगरि वेंदा आहियो त हुते वञी इहे चिंतन करो। ज़रूरी न मंदिर में वञी करे ई करो, घर वेठे बि करे सघंदा आहियो, लेकिन घर गृहस्थी वारनि खे कॾहिं वञिणो बि पवंदो आहे त हुते बि उन्हनि जी पूजा आदि चलो निमित मात्र जो करो था, लेकिन हुते मन में ई हुजणो खपे यार इहे त मुंहिंजो ई चित्र आहे। पोइ माण्हुनि खे ॾिसो कि अड़े केॾी इच्छा सां केॾा दुखी आहिनि वीचारा, ऐं केॾी इच्छा करे आया आहिनि कि मुंहिंजे जड़ चित्र द्वारा हिननि जी इच्छा पूरी थी वञे। हिकु तरफ़ जड़ चित्र, ॿिए तरफ़ मां गुप्त चैतन्य में हिननि सां गॾु वेठी आहियां। त असांखे हीअं करिणो आहे। केतिरा भक्त असांखे पुकारनि था, पूज्य सम्झण सां भक्तनि ते पोइ असांखे रहम ईंदो। हीअं छो सोचणो आहे ताकी असांखे उन्हनि खे ॾिसी रहम ईंदो। बाबा चई न हिन पंहिंजे भक्तनि खे ॾिसो, उन्हनि जी आवाज़ खे ॿुधो। त हीअं कॾहिं बि कंहिं धार्मिक स्थान ते या कॾहिं कंहिं माण्हू कोई पूजायूं थो करे, हुते बि तव्हां वेठा आहियो त हुते ख़ुदि खे जॾहिं उहा सम्झंदव उहो मूर्ति वारो मां आहियां, तॾहिं तव्हांखे ॿियनि जे मथां रहम ईंदो। भक्त भिखारी आहिनि ऐं मां संपन्न आहियां। इहे मूंखां विघ्ननि जी विनाश करण जी शक्ति वठणा आहिनि, त मूंखे हिननि खे ॾियणी आहे। त मां बि त मुंहिंजे जीवन में त कोई हूंदा ई न विघ्न, मूंखे त हिननि खे ॾियणो आहे। ख़ुदि जा विघ्न बि भुलिजी वेंदो, सभु कुझु भुलिजी करे संपन्न स्थिति जो अनुभव कंदो। त भक्तनि खे ॾिसी तरस ईंदो, इच्छा उत्पन्न थींदी कि भक्तनि खे मां भक्ति जो फल ॾियारण जे निमित्त ठहां। सेवा जो सदा उमंग उत्साह रहंदो। पोइ हुन समय असांखे बाबा जी बि यादि ईंदी ऐं असां उन्हनि जे लाइ शुभ संकल्प बि कंदासीं। सेवा सां अनेकनि जो कल्याण बि थींदो, भविष्य जे लाइ बि जमा थींदो। न अगरि तव्हांखे कॾहिं मौक़ो थो मिले न धार्मिक स्थान ते वञण जो, अगरि फंक्शन थींदा आहिनि, बुलावो थींदो आहे त हुते वञी ईअं करो, पंहिंजे खे उहो इष्ट सम्झी करे पंहिंजे भक्तनि खे ॾिसो कीअं कीअं मुंहिंजी महिमा जा गीत था ॻाइनि, कीअं मुंहिंजे नाम ई जपी करे केॾा ख़ुशि था थियनि, केॾा नचनि था। इहे ॾिसो मुंहिंजा भक्त केॾा मूंखां सुख शांति ख़ुशी जी आश रखे वेठा आहिनि, केॾो पंहिंजो दुख मूंखे ॾियणा आहिनि, मूंखां सुख वठणा आहिनि। त असांखे इहो कमु करिणो आहे। हर आत्मा खे अंजलि ज़रूरु ॾियणी आहे, ख़ाली हथ न वञे। मुंहिंजे हिन मंदिर मां कोई बि आत्मा ख़ाली हथ न वञे, हर हिक खे कुझु न कुझु ज़रूरु जो हुनखे खपे उहो प्राप्ति थिए, लेकिन सभिनि जे हित जे लाइ बि हुजे। अहिड़ी भावना में न अचिणो आहे असांखे कि कोई ख़ुदि जो फ़ाइदो सोचे ऐं उन सां ॿियनि जो नुक़सानु थी वञे।
इन करे सदा संकल्प कंदा करो कि इन्हनि सभिनि जी इच्छा पूरी थी वञे, जो इन्हनि जे लाइ बि फ़ाइदे वारी हो, ॿियनि जे लाइ बि हित वारी हो, फ़ाइदे वारी हो, है ना। ये बि असांखे सोचे सम्झे, असां इष्ट आहियूं, असां देवता आहियूं, त हीअं न असां जीअं न भस्मासुर खे हुन वरदान ॾिनई त उहो सभिनि खे परेशान करणु लॻियो, मतिलबु बसि या जो जेके बि माण्हू वरदान ॾींदा हुआ न टीवी में ॾेखारींदा आहिनि, त हुन सां उहो ॿियनि खे परेशान करणु लॻी। त असांखे हमेशह छा संकल्प करिणो आहे कि इन्हनि सभिनि जी इच्छा पूरी थी वञे, लेकिन उहा इच्छा पूरी थिए जो इन्हनि जे बि हित में हुजे, ॿियनि जे बि हित में हुजे। न त सिर्फ़ु बाबा खे यादि करे उन्हनि आत्माउनि जे लाइ उन्हनि खे दृष्टि ॾेई छॾियो बसि। अगरि कुझु बि सम्झ में न अचे, किथे असां कुझु संकल्प करूं, उहो सिद्ध थी वञे ऐं ॿियनि जो नुक़सानु थी वञे, त इहो बि असांखे त कुझु न थींदो, पर उन्हनि खे त घाटो थींदो न। त ॾिसो केॾो, इहे बि बाबा चईंदा आहिनि न, भॻवान जो कारोबार कीअं हलंदो आहे, ईअं असां सिखूं था। त हर आत्मा खे अंजलि ज़रूरु ॾियणी आहे। सोचो तव्हां हुन मंदिर में बि वञी करे संकल्प करो कि बाबा खे यादि करे कि मुंहिंजे हिन मंदिर मां कोई बि आत्मा हथ ख़ाली न वञे, त इहे जीअं हुन स्थान खे उहो मिलियो, वरदान मिलियो। पंहिंजो पूज्य स्वरूप स्मृति में रखो त न चाहींदे हुए बि सदा सेवा में तत्पर थी वेंदो। केॾो ईज़ो तरीक़ो आहे न, ऐं सुठो बि आहे न। कंहिं घंटे हनुमान ठही वञो, कंहिं घंटे मां हाणे गणेश आहियां, कंहिं घंटे मां हाणे लक्ष्मी आहियां, कंहिं घंटे मां हाणे काली आहियां, मां दुर्गा आहियां। हर घंटे जो पूज्य स्वरूप फिक्स करे छॾियो, तव्हांखे बि मज़ो ईंदो, सेवा बि थींदी रहंदी, ऐं ओड़ो स्वरूप में असांखे उहो प्राप्ति बि थींदी वेंदी, असां जल्दी संपन्न बि थी वेंदासीं। त अहिड़ा तरीक़ा यूज़ बि करणा खपनि। टियों आहे रॉयल ॿार अर्थात लाडले ॿारनि जी निशानी छा आहे? देहबान रूपी मिट्टी सां उहे सदा दूर रहंदा, जो पद्मा पदम भाग्यशाली आत्मायूं आहिनि, उहे सदा ख़ुशी जे झूले में झूलंदियूं रहंदियूं। उन्हनि जो बुद्धि रूपी पांव, उन्हनि जी बुद्धि सदा बाबा सां लॻल रहंदी, कॾहिं बि उन्हनि जी बुद्धि में, उन्हनि जी बुद्धि हेठि हिन सृष्टि जी ॻाल्हियुनि में न रहंदी। पांव अर्थात बुद्धि रूपी पांव, हिन सृष्टि ते जे हिसाब सां माण्हू जे मत जे सम्झ सां हलनि था, उन्हनि में, उन्हनि जी बुद्धि में उहो मत न ईंदी, उहा चलन, उहा सम्झ न ईंदी। उन्हनि जी बुद्धि सदा बाप सां गॾु, अर्थात बाप जी ई मत ऐं परमधाम में बाबा वटि ई रहंदा। बुद्धि अर्थात समझ, बाबा जी समझ सां हिन सृष्टि ते रहण, अर्थात बुद्धि रूपी पांव सदा मथे रहण। जो लाडला सिकीलदा ॿार हूंदा आहिनि, उहे सदा गोदी में रहंदा आहिनि, उहे उन्हनि जो पांव हेठि न हूंदा आहिनि, रखंदा आहिनि, उहे गलीचे में रखंदा आहिनि। तव्हां पद्मा पदम भाग्यशाली सिकीलदे ॿारनि जी बि बुद्धि रूपी पांव सदा देहभान या देह जी दुनिया जी स्मृति सां मथे रहणो खपे। असांजी बुद्धि छा कंदी आहे? निर्णय कंदी आहे न, त असांजी बुद्धि सदा मथे रहे, अर्थात हिन सृष्टि ते कमु कंदे हुए असांजी बुद्धि में जो सम्झ आहे, जो निर्णय शक्ति आहे, उहो सदा बाप समान हुजे। तॾहिं चईंदासीं देहभान ऐं देह जी दुनिया जी स्मृति खां मथे। जॾहिं बाप दादा मिट्टी जे मथां तख़्त नशीन ठाहे छॾियईं, त तख़्त छॾे मिट्टी में छो ईंदा आहियूं असीं? अर्थात दुनियावी समझ जे हिसाब सां असां छो था हलूं? देहभान में अचनि मतिलबु मिट्टी सां खेॾनि। जॾहिं बाबा चए त हीअं ई करिणो आहे, त हीअं ई करिणो आहे न। पोइ इहो माण्हू ईअं थो चए, इहो माण्हू ईअं थो चए, हिन में त असांखे वञिणो ई न आहे। बाबा जी श्रेष्ठ मत सम्झो, नथी सम्झ में अचे त बाबा हिन ॻाल्हि में छा करिणो आहे, तव्हां मूंखे करायो, मां तव्हांखे यादि थी करां। बसि पोइ बाबा जीअं करायूं सम्झी वठो।
जी हथ पकड़े ॿार खे कराईंदा आहिनि ईअं बाबा सिंह बुद्धि रूपी हथ पकड़े करे अर्थात बुद्धि पंहिंजे कंट्रोल में करे करे असांखां उहो कमु कराए वठंदो आहे। कॾहिं जॾहिं असां बाबा खे पकड़े करे हलंदासीं। संगम युग चढ़ती कला जो युग आहे। हाणे किरण जो समय पूरो थियो, हाणे थोरो सो समय मथे चढ़ण जो आहे। हिन करे हेठि छो ईंदा आहियो, सदा बुद्धि सां मथे रहो अर्थात सदा बाप समान समझ, सदा बाप समान श्रीमत, सदा बाप जीअं चवनि था हूअं हलंदा हलो त इहो थियो सदा मथे रहण। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति।